बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाउ अल्लाह जो जेको ॾींदड़ ॾे हसारे कॾहिं न पचारे मिढ़निया महिरबान घणो। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, आऊं आहियां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो ऐं प्रोग्राम आहे सुबुह मेहराण। सुबुह ऐं मेहराण माना सुबुह इलाही हसीन ऐं मुंहिंजी सुबुह ॾाढी हसीन हूंदी आहे, ॾाढी फ्रेश हूंदी आहियां। दुआ सां शुरूआत कंदी आहियां त जिथे बि हुजो शालमा जग में सराह हुजो, जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, महकंदा रहो, बहकंदा रहो ऐं हमेशह प्यार ऐं मुहबत सां गुज़ारियो, पंहिंजनि सां प्यारनि सां ऐं जिथे बि हुजो पंहिंजे कम सां ऐं पंहिंजे किरदार सां हमेशह सभिनीनि जे दिलनि में ख़ासि घर ऐं गहरा मक़ाम जोड़ियो। नाज़रीन, मौसम जी ॻाल्हि त हूअं ई हर सुबुह जो आऊं कंदी आहियां त मौसम इलाही नॉर्मल थी चुकी आहे। सडनली जॾहिं मौसम चेंज थींदो आहे त बीमार थियण जो ख़दशो हूंदो आहे ऐं हाणे मौसम इलाही आराम सां नॉर्मल थिए पई ऐं हीउ पहर ॾाढो सुठो हूंदो आहे, ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे ऐं जॾहिं नॉर्मल मौसम हूंदी आहे त असां आराम सां बासानी पंहिंजा कम करे सघंदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त फ्रेश ज़हन रखी करे पंहिंजे पेशे ॾांहुं वधूं। ऐं जॾहिं आऊं सुबुह जो सेट ते आयसि पिए त नंढनि बालकनि ते नज़र पई जेके गवर्नमेंट स्कूल जा ॿार हुया ऐं बॉइज़ खे बि हिकिड़ी ड्रेस पातल हुई जंहिंखे पाण गेड़ू रंग चऊं था ऐं नियाणियुनि खे बि हिकिड़े ई रंग जी ड्रेस पातल हुई। यानी हिकिड़ो जेको कोड हूंदो आहे इहो नंढपण खां इन लाइ स्कूल्स में हिकिड़ो ई कोड हूंदो आहे जीअं असां इहो सम्झी सघूं त नंढ वॾाई खे कीअं ख़तमु कजे ऐं ॾाढो सुठो लॻंदो आहे मूंखे इहो चवणु त जॾहिं आऊं नंढी हूंदी हुयसि त स्कूल्स में पार्टिसिपेट कंदी हुयसि डिफरेंट एक्टिविटीज़ में ऐं हिकिड़ो टेबलो मूं कयो हुयो जंहिंमें मूं ॻायो हुयो ऐं उन जूं लाइन्स मूंखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि, अॼु ॾींहं ताईं मूंखे यादि आहिनि त साॻी धरती साॻियां ॿार केॾा वीछा केॾा धार ऐं वरी उन में कुझु हिकिड़ो पैटर्न सां ठहियलु हूंदो आहे, डिफरेंस ॿारनि जो ॿुधाईंदा आहिनि। वरी आख़िर में ॿ लाइनूं हूंदियूं आहिनि त साॻी धरती साॻियां ॿार नाहिनि वीछा नाहिनि धार। यानी हिकिड़ो गवर्नमेंट स्कूल जो ॿारु हूंदो आहे जंहिंखे टुटल जुती पातल हूंदी आहे ऐं हिकिड़ो उहो ॿारु हूंदो आहे जेको वेल स्टैंडर्ड हूंदो आहे जंहिंखे सभु सहूलियात मुहैया हूंदियूं आहिनि ऐं जॾहिं ग़रीब ॿार खे कंडो लॻे थो त हू हुन ॿार जी दिलि में रहम पैदा थिए थो। ॿार त हूअं ई बि मासूम हूंदा आहिनि, डोड़ी डोड़ी उन ॾे वेंदो आहे, उनजे पेर मां कंडो कढंदो आहे ऐं वरी ईअं ई डिफरेंट कैटेगरीज़ जा ॿार हूंदा आहिनि। पोइ हथु ॾेई ऐं सर्किल में गोल घुमंदा आहिनि ऐं लाइन्स हलंदियूं आहिनि। उहे लाइन्स मूं ई ॻायूं हुयूं नंढपण में त साॻी धरती साॻियां ॿार नाहिनि वीछा नाहिनि धार। सो इहो तज़ाद जेसि ताईं ख़तमु नथो थिए तेसि ताईं असां अॻियां नथा वधी सघूं ऐं इहा हिकिड़ी शऊर जी वॾी लाट बि आहे ऐं असां हमेशह इहा ई कोशिशि कई आहे नाज़रीन त असां शऊर जी तरफ़ वधूं, कुझु क़दम अॻियां वधाए आई आहियां पंहिंजे प्रोग्राम में। नाज़रीन, प्रोग्राम जो तसलसल त हूअं बि अव्हांखे ख़बर आहे त मुख़्तलिफ़ महिमान असां घुराईंदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त डिफरेंट टॉपिक्स ते असां ॻाल्हायूं ऐं डिफरेंट टॉपिक्स ते जॾहिं असां ॻाल्हाईंदा आहियूं त नंढा वॾा मसइला जेके बि मुआशिरे जा हूंदा आहिनि उहे ज़रूरु असां हाईलाइट बि कंदा आहियूं। ऐं नाज़रीन, सुबुह जी ख़ुशख़बरी अव्हांखे ॿुधायां त पेट्रोल महांगो थी वियो आहे, 13 रुपया ऐं 3 पैसा ऐं 9 रुपया डीज़ल बि महांगो थी वियो आहे ऐं असां त अलाए कीअं हलूं पिया। माना चवण जो मक़सदु त इंसान जेसि ताईं होप विञाए नथो, उमेद विञाए नथो, इंसान हलंदो ई आहे। केतिरी महांगाई थी वई आहे पर पोइ बि असां सुठा खाधा खाऊं पिया, सुठो पायूं पिया ऐं घुमण फिरण बि वञूं पिया। यानी इंसान पोइ बि हले पियो ऐं इंसान खे कॾहिं बि उमेद पंहिंजी न ख़तमु करणु खपे। हिकिड़ो जेको होप हूंदो आहे उहो हमेशह जाॻाइणु खपे पंहिंजे अंदरि। ऐं गॾोगॾु नाज़रीन, आउं अॼु पंहिंजे टॉपिक जी बि ॻाल्हि कंदी हलंदसि। असांजा जेके रेगुलर कॉलर हूंदा आहिनि उहे कॉल करे चवंदा आहिनि त तव्हां टॉपिक ज़रूरु ॿुधाईंदा कयो। असां डायरीज़ में बि मेंटेन कंदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त हिन प्रोग्राम मां का लाभ हासिलु करियूं त ॾाढी मूंखे ख़ुशी बि थींदी आहे। सो अॼु असां PSL ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं असां कोशिशि कंदासीं त ॻाल्हायूं जेके ज़हनी बीमारियूं थियनि थियूं ऐं जिस्मानी बीमारियूं थियनि थियूं त असां फिट छो नथा रहूं ज़हनी तरह सां या जिस्मानी तरह सां। त इहे ॿ मेन टॉपिक्स आहिनि ज़िंदगी गुज़ारण जे लाइ। इहे ॿ शयूं ॾाढियूं ज़रूरी हूंदियूं आहिनि त असां ज़हनी तरह बि तंदुरुस्त रहूं ऐं जिस्मानी तरह बि तंदुरुस्त रहूं। सो नाज़रीन, इहे ॻाल्हियूं या गुफ़्तगू त हलंदी रहंदी आख़िर ताईं जेतिरो असांजो टाइम हूंदो आहे प्रोग्राम जो लिमिटेड। ऐं कोशिशि कंदसि त के सुठा सवाल करे सघां, के लाभाइता सवाल करे सघां जिन मां अव्हां बि लाभ हासिलु करियो। ऐं मूं हिकिड़ो किताबु पढ़ियो हुयो त उनमें माहिर नफ़्सियात चए पियो त ज़िंदगी
दस्तक ज़रूरु ॾींदी आहे ऐं पोइ हाणे उहा ख़बर न आहे त अव्हां जे दर ते ज़िंदगी कीअं दस्तक ॾिनी आहे, तेज़ ठड़को थियो आहे ऐं आराम सां थियो आहे, उहा त अव्हांखे ई ख़बर आहे। पर मुंहिंजा दरवाज़ा हमेशह खुलियल रहंदा आहिनि उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके ज़िंदगी गुज़ारींदा न आहिनि, पर हा उहे इंसान जेके ज़िंदगी जीअंदा आहिनि। ऐं उन चयो त मूं नफ़्सियात इन लाइ पढ़ी आहे त आउं पंहिंजा जेके जज़्बा आहिनि उहे जज़ब करे सघां ऐं अव्हां जे मथां जेका बारिश थींदी आहे सूरनि जी, दर्दनि जी, त उन में आउं पाण खे माना गीलो करे सघां, आलो करे सघां, अव्हां खे सम्झी सघां। सो नाज़रीन, इहे ॻाल्हियूं असां हिन प्रोग्राम में ज़रूरु जोड़ींदासीं ऐं अॻियां वधा हिन प्रोग्राम जी तरफ़ ऐं तारुफ़ कराईंदी हलां असांजा जेके आयल महिमान आहिनि। ऐं ईअं हमेशह चवंदी आहियां त जेके सुठा सुहिणा किरदार हूंदा आहिनि हिन मुआशिरे जा, उन्हनि खे कंहिं बि इंट्रोडक्शन जी ज़रूरत त कोन हूंदी आहे, पर हिकिड़ो प्रोग्राम जो सेटअप हूंदो आहे, तसलसुल हूंदो आहे, त आउं कोशिशि कंदी आहियां सुहिणे नमूने सां आयल जेके महिमान आहिनि उन्हनि जो इंट्रोडक्शन आउं कराए सघां। असां वटि अॼु डॉक्टर शाहनवाज़ दल मौजूदु आहिनि। उनखां अलावा असां वटि निर्दोष आरवाणी मौजूदु आहिनि नाज़रीन, जेके योगा ट्रेनर बि आहिनि ऐं योगा जे हवाले सां ॻाल्हाईंदा। ऐं डॉक्टर शाहनवाज़ दल पाण साइकोलॉजिस्ट आहिनि, यानी ज़हनी जेके बीमारियूं थियनि थियूं उन्हनि जा माहिर आहिनि। ऐं सुहिणे नमूने सां कोशिशि कंदसि त कुझु सवाल करे सघां ऐं अव्हां बि लाभ हुन मां हासिल करे सघो। ऐं टियां जेके आयल महिमान आहिनि ॾाढा सुठा प्यारा इंसान, असांजा भाउ सथ जा साथी जुनैद मेमण हिते मौजूदु आहिनि, जेके PSL ते ॻाल्हाईंदा। सभिनी खे सलाम पेश करियां थी। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर साहब कीअं महसूस करे रहिया आहियो? अल्हम्दुलिल्लाह, ॾाढो बहितरीन। सुबुह त हमेशह ख़ूबसूरत हूंदी आहे। बिल्कुलु। ऐं महिराण जी सुबुह त जेको आहे न सो सतरंगी इंडलट वांगुरु हूंदी आहे। 7 ई रंग हुन में हूंदा आहिनि ऐं ख़ूबसूरतियूं हूंदियूं आहिनि। ऐं सुबुह जी जेका थधाण हूंदी आहे उनखां पोइ हिकिड़ो जेको फ्रेश तव्हां ज़िक्र करियो त फ्रेश चेहरनि सां, फ्रेश दिमाग़नि सां पंहिंजूं निंडूं पूरियूं करे ॾाढो ख़ूबसूरत इंसान अची हिते वेहनि था ऐं जेको लाभाइतूं ॻाल्हियूं कनि था ऐं माण्हुनि खे जेको आहे न सो घस ॾिसीनि था ऐं जेके ॾुखियायूं आहिनि उन्हनि जा हल ॾिसीनि था ऐं जेके प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि जा सल्यूशन ॿुधाइनि पिया। ॾिसो न, हीउ जेको सत्य आहे, हीउ जेको प्रोग्राम आहे हेतिरनि सालनि खां हले पियो, त इन मां इलाही केतिरनि माण्हुनि खे लाभ मिले पियो। एजुकेशन हुजे, नफ़्सियात हुजे, मेडिकल हुजे, लॉ एंड ऑर्डर हुजे, जस्टिस हुजे या ॿिया जेके बि हुजनि। हिते त इंडलट जे 7 रंगनि वांगुरु 7 रंगनि जा महिमान अचनि था ऐं तव्हां मेज़बान उन्हनि खां जेको आहे न सो वक़्तु ऐं हालतनि ऐं मौक़े जे हिसाब सां ख़ूबसूरत सवाल करे उन्हनि खां पंहिंजे ॾिसंदड़नि खे लाभ ॾियो था। ऐं जिते जिते सॼी दुनिया में तव्हांजा व्यूअर्स आहिनि, छो त असां जॾहिं तव्हां वटि अचूं था त असां सॼी दुनिया सां मुखातिब थियूं था। ऐं मूंखे ख़ुशी थींदी आहे त जॾहिं जॾहिं असां महिराण ते ईंदा आहियूं त पोइ असांखे इनबॉक्स में पंहिंजा मैसेज बि ईंदा आहिनि त प्रोग्राम सुठो हो, लाभाइतो हो। उनखां पोइ दुनिया जी कुंड कुंड तां माण्हू जेको आहे असांखां वाक़ुफ़ु थियनि था। ऐं नफ़्सियात जी तव्हां ज़िक्र कयो, जेको मुंहिंजो सब्जेक्ट आहे, ऐं नफ़्सियाती बीमारियुनि जो डॉक्टर आहियां ऐं उनजो इलाजु कंदो आहियां, नशे जो इलाजु कंदो आहियां हैदराबाद में नशे जे हवाले सां ऐं नफ़्सियाती बीमारियुनि जे हवाले सां। जी सर, बिल्कुलु असां इन ते ॻाल्हाईंदासीं, इहो ई असांजो मेन टॉपिक आहे। ज़रूरु इन ते वधीक पाण ॻाल्हाईंदासीं। असां वटि योगा ट्रेनर मौजूदु आहिनि, उन्हनि खां पुछंदासीं अव्हांखे कीअं महसूसु थी रहियो आहे हिन मंच ते अची करे। तमामु सुठो, तमामु ख़ूबसूरत, हमेशह वांगुरु जीअं सुबुह महिराण हूंदी आहे त तमामु सुठो महसूसु पियो थिए। अॼु आउं अव्हांखे चई कोन थी सघां लेट आया आहियो, अव्हां प्रॉपर टाइम ते आया आहियो। ऐं योगा ट्रेनर त हूअं बि टाइम जा इलाही पंचुअल हूंदा आहिनि, उहो अव्हां साबित जल्दी तयार थींदो इन करे हो सुस्ती कंदो आहे। सही। ऐं उनखां अलावा असां वटि जुनैद मेमण बि मौजूदु आहिनि। जुनैद, तव्हां कीअं महसूसु करे रहिया आहियो हिते अची? तमामु बहितरीनु, एज़ यूजुअल मैं सुबुह महिराण में अची करे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे ऐं तमामु बहितरीनु। PSL खे वधीक कीअं पिया ॾिसो? PSL बसि हाणे पंहिंजे आख़िरी जेको उन तरफ़ रवानो आहे, बसि आख़िरी मैचिस रहनि था। ऑलमोस्ट रिज़ल्ट क्लियर थी वियूं आहिनि त कहिड़ियूं टीमूं प्ले ऑफ में क्वालिफाई कनि पियूं, कहिड़ियूं आउट थियनि पियूं। हिकिड़ी टीम त कंफर्म थी वई आहे जेका ॿाहिरि थींदी, कराची किंग्स, उहो त कंफर्म थी वियो आहे त ऑलमोस्ट ॿाहिरि थी वई आहे। बाक़ी हिकिड़ी टीम जो थोरो कॉम्पिटिशन हले पियो। सो बि राति जेका मैच हुई तमामु इम्पोर्टेंट हुई, पेशावर ज़ल्मी वर्सेस कोयटा। सो जेका टीम विन कंदी उहा पॉइंट्स टेबल ते 4 नंबर ते अची वञे त पेशावर राति मैच विन कयो त पेशावर जी पोज़ीशन क़दुरु मज़बूत थी वई आहे कोयटा खां। पर अञा बि कोयटा खे ॿाहिरि नथो चई सघिजे। कोयटा कमबैक करे सघे, हितां सभु मैच विन करे ऐं पेशावर जी पोज़ीशन थोरी लूज़ थिए त अञा बि कोयटा जा चांसिस आहिनि। बाक़ी मुल्तान त ऑलमोस्ट क्वालिफाई करे चुको आहे ऐं लाहौर ऐं पंहिंजी इस्लामाबाद जी पोज़ीशन मज़बूत आहे। त इहा ई पोज़ीशन आहे त बसि हाणे हिकिड़ी टीम जो फ़ैसिलो थियणो आहे। उनखां पोइ बसि प्ले ऑफ जे तरफ़ टूर्नामेंट वेंदो ऐं लाहौर में तमामु बहितरीनु अंदाज़ में PSL जारी आहे, सभु इंजॉय कनि पिया
सही हाणे खोड़ सारियूं कचहरियूं कंदासीं PSL ते ॻाल्हाईंदासीं ज़हनी बीमारियूं ऐं जिस्मानी जेके बि थियनि थियूं छो थियूं थियनि छा रीज़न्स आहिनि उन ते ई अॼु असांजो प्रोग्राम आहे नाज़रीन पर हलूं था हिकिड़े नंढे ब्रेक जी तरफ़ असां जल्दी मोटी ईंदासीं तव्हां असां सां जुड़िया रहिजो वेलकम बैक नाज़रीन अव्हांखे भली कार चऊं था अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में ऐं सुबुह सुबुह जो वक़्तु आहे कोशिशि कईसीं त सुबुह जे हवाले सां थोरो ॻाल्हाए सघूं उन प्रोग्राम खे सुठो करे सघूं ऐं गॾोगॾु आऊं ॻाल्हि कंदी हलां त नामियारो जेको शाइर मुर्तज़ा शाह ॾाॾाई आहे उनजी अॼु पहिरीं वरसी आहे टंडोला यार में उनजी तक़रीब बि मुनक़द थियल आहे ऐं पाण अवामी शाइर हुया ऐं असां हाल दिलि जो अव्हां सां पचारियो इहा शाइरी बि उन्हनि जी कयल आहे ऐं ज़हर खे बि ज़मज़म करे पी ॾिठोसीं इहा बि उन्हनि जी शाइरी आहे ऐं ॿी शाइरी उन्हनि जी थियल आहे त कावड़ मलाल ताना तकरार ईंदे वेंदे त हीअ बि उन्हनि जी शाइरी थियल आहे उन्हनि हू अवामी शाइर हुया त हुननि पंहिंजी शाइरी में आम माण्हुनि खे बि ॻायो ऐं हुननि खे पंहिंजे जीअरे बि ॾाढी मंजता मिली ऐं रब ताला खां दुआ आहे त जेके हाल हयात असांजा शाइर आहिनि दाना अदीब आहिनि रब ताला उन्हनि खे अञा वॾा ॾींहं नसीब फरमाए ऐं हू असांखे वधीक कुझु ॾींदा हलनि ऐं जेके हिन फ़ानी दुनिया मां हलिया विया आहिनि रब ताला जा उन्हनि ते ख़ासि रहम ऐं करम हूंदा सो नाज़रीन आऊं पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधी रही आहियां पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदसि त हीउ प्रोग्राम अव्हांजो पंहिंजो आहे ऐं स्क्रीन ते नंबर ज़रूरु हली रहियो हूंदो 022210285 इहो डायल करे तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था कुझु तजवीज़ूं ॾेई सघो था ऐं पंहिंजी ॻाल्हि ॻंढे सघो था ऐं ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं तव्हां पंहिंजी ॻाल्हि ॻंढींदा आहियो ऐं पंहिंजो पाण खे जोड़ींदा हलंदा आहियो ऐं अॻियां महिमाननि जी तरफ़ वधी रही आहियां डॉक्टर शाहनवाज़ दल अव्हां ॿुधो त अॼु वरसी बि आहे नामियारे शाइर मुर्तज़ा ॾाॾाई जी उनजे हवाले सां अव्हां छा चवणु चाहींदो ऐं पहिरीं वरसी आहे ॾिसो सिंध सारी जेको आहे न सो सूंहं आहे बिल्कुलु सिंध सारी सॼो सच आहे सिंध कला जो दुनिया आहे सिंध जी धरती कला सां भरी पई असांजे योगा जो दोस्त वेठो आहे असांजो क्रिकेट जो दोस्त वेठो आहे तव्हां एॾी सुठी कंपेयरिंग करो पिया हेॾा कैमरामैन हेॾो टीवी हेॾो असांजो ओबी ॿिया जेके बि लवाज़मात आहिनि ॾिसो केॾा ख़ूबसूरत टेक्निकल माण्हू असांजे आस पास मौजूदु आहिनि ऐं असां त जीअं तव्हां ॻाल्हि कई त हयातियुनि में बि वॾी मंजता मिलणु खपे माण्हुनि खे ऐं वञण खां पोइ बि मिलणु खपे छो त जेके शाइर हूंदा आहिनि जेके तख़लीक़कार हूंदा आहिनि जेके कलाकार हूंदा आहिनि जेके ॾात धणी हूंदा आहिनि बिल्कुलु उहे सदियुनि ताईं हिन धरती ते क़ाइमु रहंदा आहिनि जेसि ताईं इंसान जो वजूदु आहे बिल्कुलु उहो लतीफ़ सरकार हुजे उहो सचल हुजे उहो सामी हुजे उहो शाह इनायत हुजे उहो साईं मुर्तज़ा ॾाॾाई हुजे संदसि काफ़ियूं हुजनि संदसि कलाम हुजनि संदसि नज़म हुजनि ॾिसो मूसीक़ी जेको आहे न सो उहा सुबुह जो जेको पखियुनि जी लात हूंदी आहे उहा बि मूसीक़ी आहे ऐं जेका असांजी रूह खे ताज़गी बख़्शे थी जीअं असांजो योगा जो दोस्त वेठो आहे त इहे जॾहिं एकांत कंदा आहिनि जॾहिं योगा खे ॾिसंदा आहिनि त उन महिल बि इन्हनि जा जेके आहिनि सो फ्रीक्वेंसीज़ खे मिलाईंदा आहिनि एक्सटर्नल ऐं इंटरनल फ्रीक्वेंसीज़ खे मिलाईंदा आहिनि त मूसीक़ी बि असांजे अंदरि ऐं ॿाहिरि जी जेका एक्सट्रॉप्शन जेका इंट्रॉप्शन जेका आहिनि उन्हनि खे जेको आहे न सो पाण में मिलाए थी उनखां पोइ असांजे रूह खे रिझाए थी त उनखां पोइ कॾहिं कॾहिं रहबरी बि करे थी रहनुमाई बि करे थी असांजे तकलीफ़नि असांजी ओंझनि असांजे ॾुखनि ऐं असांजे उन्हनि सभिनि जा हल बि पेश करे थी जिते हिकिड़ो सुठो कहाणीकार समाज में थींदड़ जेके बि मामला आहिनि उन्हनि खे अहसन तरीक़े सां चिटे थो लफ़्ज़नि जे रूप में ऐं ॾुखनि खे दर्दनि खे ईअं ई वरी शाइर जेको आहे न सो घणियुनि ॻाल्हियुनि खे ॿिनि सिटुनि जे अंदरि कूज़े में बंदि करे थो छॾे समुंड खे ऐं हू जेको आहे न सो हिकिड़ो ख़ूबसूरत शयूं करे थो मुर्तज़ा ॾाढाई तमामु वॾो शाइर हुयो ऐं तमामु वॾो माण्हू हुयो ऐं अवामी हुयो शाइर जी जेका कथ हूंदी आहे न उहा अवाम में मक़बूलियत खे ॾिसबो आहे त उहो अवाम जे जीअं तव्हांखे 3-4 तव्हां जेके कलाम ॿुधाया या जेके आहिनि सो वायूं काफ़ियूं ॿुधायूं या इहे शयूं ॿुधायूं त चवण जो मक़सदु इहो आहे त इहे माण्हू सदा हयात माण्हू आहिनि हयात आहिनि तॾहिं बि हयात आहिनि जेकॾहिं महमात में हलिया था वञनि हिन दुनिया मां परदो करे था वञनि या गुज़ारे था वञनि असां त चवंदासीं त इहे जेके वॾा माण्हू आहिनि इहे जेके आहिनि सो परदो करे था वञनि ॿी दुनिया में हलिया था वञनि अब्दी दुनिया में हलिया था वञनि पर उन जा लफ़्ज़ असांजे कननि ते ॿुरनि था
असांजे रूह ते अंदरि वञनि था, असांखे हिकिड़ी नई ताज़गी बख़्शीनि था। जीअं सुबुह जी थधी हीर हलंदी आहे ऐं उनजी हिकिड़ो जिस्म जे अंदरि हिकिड़ा अजीब ख़ुशियुनि वारा सरचश्मा फुटी निकिरंदा आहिनि, ईअं इन्हनि जा लफ़्ज़, इन्हनि जी शाइरी, इन्हनि जूं ॻाल्हियूं, इन्हनि जा जेके आहिनि सो कलाम असांखे रिझाइनि था। सही, ॾाढी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं जेके अवां लफ़्ज़ इस्तेमालु कया, जहिड़े तरीक़े सां अवां ॻाल्हायो, ॾाढो सुठो लॻो, ॾाढो ख़ूबसूरत लॻो। ईअं ई असां वरी योगा ट्रेनर जे तरफ़ हलंदासीं। ऐं निर्दोष, अवां थोरो असांजे व्यूवर्स खे ॿुधायो अॼु अगेन त योगा जा कुझु स्टेप्स जेके इलाही ईज़ी हुजनि ऐं माना छो ज़रूरी आहे योगा वर्ज़िश, छो ज़रूरी आहे? सभ खां पहिरीं त योगा जेको आहे उहो तव्हांजो जिस्मानी, रूहानी ऐं दिमाग़ी वर्ज़िश जो नालो आहे। त इन में कोई शक न आहे त अहिड़ी कोई बि डिज़ीज़ हुजे, अहिड़ो कोई बि एलिमेंट हुजे जेको तव्हां योगा सां कयो न करे सघो, या योगा अगरि कंदड़ आहियो त तव्हांखे न थिए, उनजा चांसिस तमामु घटिजी वेंदा आहिनि। अगरि तव्हां प्रैक्टिस कंदा आहियो डेली बेसिस ते, भले 5-10 मिंट तव्हां ब्रीथिंग ई कयो था, त उन सां तव्हांजी मेंटल हेल्थ केतिरी इम्प्रूव थी थिए, तव्हांजी फिज़िकल हेल्थ केतिरी इम्प्रूव थी थिए। त तमामु सवला जेके स्टेप तव्हां घर वेठे सुबुह करे सघो था, त उहो इहो आहे त सुबुह सवेर उथी ब्रीथिंग कयो, साह जूं मश्कूं कयो, जंहिंमें सभ खां सवली या ईअं सम्झो त बेसिक जेका आहे उहो आहे भस्त्रिका। भस्त्रिका में तव्हां डीप इनहेल कयो ऐं डीप एक्सेल कयो, लाइक दिस। डीप तव्हां इनहेल कयो, तव्हां पंहिंजे लंग्स खे ओतिरी कैपेसिटी जेतिरी हुनजी आहे, 4-5 लीटर ऑक्सीजन ओतिरी तव्हां ॾियो। असां अमूमन जेका साह खणूं था उहो तमामु थोरो खणूं था, पर जे तव्हां डीप इनहेल ऐं डीप एक्सेल कयो था, तव्हांखे सुबुह फ्रेश तमामु घणी अमाउंट में ऑक्सीजन मिले थी, तव्हांजा तमामु घणा ब्लड सेल्स बॉडी में मूव कंदा, उनजे करे तव्हांखे तमामु। ऐं निर्दोष, मूं पढ़ियो हुयो त ॾिसो, एंज़ाइटी इंसान खे थींदी आहे, नेचुरल आहे। अव्हां खे जेकॾहिं का स्क्रीन मिलर आहे ऐं अव्हां डेली बेसिस ते अचो था, तव्हां ॻाल्हायो था, त तव्हांजी हिकिड़ी माना आदत ठही थी वञे। पर जेकॾहिं गैप तव्हां आणियो उन में ऐं हिकिड़े महीने खां बाद में वरी अची तव्हां स्क्रीन ते बीहो, त थोरी नर्वसनेस ऐं थोरो हिकिड़ो माना थी वेंदो आहे न, थोरो डपु पैदा थींदो आहे। बिल्कुलु, प्रैक्टिस जेका आहे न उहो ईअं सम्झो त तमामु वॾी शइ आहे। हा, पर इन ॻाल्हि खे मूं योगा सां जोड़ियो पे, एक्सरसाइज सां जोड़ियो पे, त जेकॾहिं अव्हां एक्सरसाइज करियो था, योगा करियो था, त माना अव्हां ॾाढा फ्रेश हूंदा आहियो, अव्हां जो ज़हन ॾाढो एक्टिव हूंदो आहे, अव्हां इलाही फ्रेश थी करे पोइ जेको बि अव्हां जे अॻियां चैलेंज अचे थो, बासानी तव्हां उनखे फेस करे सघो था। तमामु इहा बिल्कुलु सुठी ॻाल्हि चई आहे। एंड योगा में वरी हिकिड़ी ॿी ख़ासि ॻाल्हि इहो आहे, वंस यू अटेंड सम आसन, हिकिड़ा आसन अहिड़ा आहिनि जेके तमामु घणा ॾुखिया आहिनि, उहो करण में तव्हांखे 6 महीना लॻी था वञनि या साल लॻी थो वञे। वंस तव्हां अटेंड करे था वञो, पोइ जॾहिं तव्हां साल खनि छॾी करे पोइ बि कंदो न, तव्हांखे वधीक वक़्तु न लॻंदो, तव्हां वरी जल्दी अटेंड करे ईंदो। ऐं योगा कंदड़ जेको आहे उनमें सेल्फ कॉन्फिडेंस जेको आहे उहो तमामु घणो वधी थो वञे, छो तव्हांजो माइंड जेको आहे तमामु घणो ठीकु आहे। ॾाढी सुठी पॉइंट मां ऐड कई। ऐं निर्दोष, ॾिसो अॼु असां वटि ज़हनी बीमारियुनि जा माहिर बि मौजूदु आहिनि ऐं अव्हां योगा ट्रेनर आहियो, अव्हां पाण स्ट्रेज़ाइन जा मालिक आहियो, अव्हां सम्झी विया हूंदव त अॼु जो प्रोग्राम जो तसलसल छा आहे। यानी असां इहो प्रोग्राम इन लाइ नशर कयूं था, ॾिसो माण्हुनि में ॾाढो स्ट्रेस आहे ऐं असां जंहिं सोसाइटी में रहूं था, असां ॾाढा इमोशनल ऐं ॾाढा स्ट्रेस में आहियूं, असां हाइपर ॾाढो जल्दी थी था वञूं। जेकॾहिं तव्हां पंहिंजे आसपास जी ॻाल्हि करियो त हीउ केस बि आम जाम हले पियो त हिकिड़े भाउ ॾिसो घर में 5 घर जा भाती मारिया आहिनि, भाभी भाॼाई समेत, ॾिसो ड्राइवर समेत। ही छा पियो थिए असांजे मुआशरे में? बिल्कुलु, ॾिसो माना हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि एड कयां, असां वटि ज़हनी बीमारियुनि खे मज़ाक में उॾायो वेंदो आहे। सॼी दुनिया में इन जे लाइ तमामु घणो फोकस कयो वेंदो आहे, सॼे तव्हांजे वेस्ट में इन ॻाल्हि ते वॾो फोकस कयो वेंदो आहे, ज़हनी बीमारियुनि ते, ज़हनी तवाज़ुन ते। असां वटि अगरि कोई चए न, कोई ॿार कोई नौजवान, त मूंखे स्ट्रेस थी थिए, उन ते खिलंदो माण्हू, या पेरेंट्स उनखे लाइट वठंदा, या उनजे लाइ कोई बि स्टेप नथा वठनि, या साइकेट्रिस्ट वटि वञणु माना असां हिकिड़ी बेइज़ती या इन क़िस्म जी उहो गिल्ट फील था कनि। या असांजो नौजवान आहे या कोई वॾी उमिरि जो बि आहे, उहो ज़हनी तवाज़ुन जे बारे में कंहिंसां शेयर नथो करे सघे, जो असांजे मुआशरे में इन्हनि शयुनि खे इम्पोर्टेंस नथी ॾिनी वञे त हिकिड़े माण्हू जे अंदरि कहिड़ो तूफ़ान मची रहियो आहे, पोइ कहिड़ा स्टेप्स थो वठे, उनजे पहिरियां ज़रूरु का शुरूआत हूंदी, उनजे अंदरि ज़रूरु का न का हलचल हूंदी, उनजे बारे में अवेयरनेस हुजे। साईं जी वेठा आहिनि त बिल्कुलु माना असांजे मुआशरनि में, आम मुआशरनि में, ॻोठनि में, ॿारड़नि में इन जे बारे में, मेंटल हेल्थ जे बारे में थोरा सेमिनार्स थियनि, थोरो अवेयरनेस हलनि के सेशंस। अवां छा था सम्झो जॾहिं योगा कजे थी डेली बेस ते, पोइ छा स्ट्रेस घटि थिए थो? बिल्कुलु ईअं सम्झो त न हुजण जे बराबरि थी वेंदो आहे। तव्हां
ईअं सम्झो त हाइपरटेंसिव पेशेंट जेके ईंदा आहिनि असां वटि, सही, अगरि सही, उहो बि सही। सिर्फ़ु महीनू योगा कनि था त उहो सम्झो त तमामु हद ताईं ॾाढो ठीकु ॾाढो थी सुठो वञनि सुहिणे था। नमूने सां ॿुधायो पिया, पाण ज़रूरु अॻियां हिन ते ॻाल्हाईंदासीं। असां वटि जुनैद मेमन मौजूदु आहिनि। जुनैद, तव्हां PSL ते ॿुधायो, अॻियां तव्हां छा था सम्झो त कहिड़ी जेका टीम आहे उहा फाइनल ताईं वेंदी? जेको फ़िलहाल नज़र अचे पियो त मुल्तान त टॉप ते आहे। मुल्तान त जेको लॻे पियो त आराम सां क्वालिफाई करे वेंदी फाइनल जे लाइ। बाक़ी जेको पॉइंट्स टेबल नज़र अचे त इस्लामाबाद ऐं पंहिंजो लाहौर जे विच में मतिलबु कॉम्पिटिशन थींदो सेकंड पोजीशन लाइ। बहरहाल क्रिकेट आहे, कुझु चई नथो सघिजे। समटाइम्स ईअं थींदो जेका टीम बॉटम हूंदी आहे, जेका एंड में क्वालिफाई कंदी आहे, पोइ उहा वरी अॻियां विन करे वेंदी आहे। छो त प्ले ऑफ में अचण खां पोइ तव्हां ॾे खणी जेका टॉप टीम हूंदी हुनखे हिकिड़ो चांस हूंदो, पर हुनजे बावजूदि बि मतिलबु पोइ हिकिड़ी क्रिकेटर हूंदी आहे ऑन द डे केर थो सुठो परफॉर्म करे। ईअं बि हूंदो आहे मुल्तान प्ले ऑफ में अचण खां पोइ लगातार 2 मैच हारे इवेंट खां ॿाहिरि थी वञे, ईअं बि थी सघे थो। पर क्रिकेट आहे, कुझु चई नथो सघिजे। पर जेका फ़िलहाल पोज़ीशन नज़र अचे पई त मुल्तान सभिनी खां स्ट्रॉन्ग आहे। मुल्तान सां गॾु लाहौर ऐं पंहिंजो इस्लामाबाद मां हिकिड़ी टीम ॿी बि मतिलबु क्वालिफाई कंदी। पर हाणे ॾिसजे त जेको फ़िलहाल जेको नज़र विझणी आहे त कहिड़ियूं 4 टीम क्वालिफाई कंदियूं प्ले ऑफ में। त प्ले ऑफ में बाक़ी कराची त ऑलमोस्ट ॿाहिरि आहे। कराची हाणे सिर्फ़ु इन लाइ खेॾंदी त हू कुझु पंहिंजा प्लेयर बि परफॉर्म कुझु पंहिंजी नॉर्मल करे सघनि, जेको हुननि खां मिस्टेक्स थियूं आहिनि, पंहिंजी कुझु बैटिंग कनि, कुझु बॉलिंग, त उन लाइ उन टीम मां छा एक्सपेक्ट असां करियूं? कंहिंमां? कराची किंग्स मां। कराची बसि इहो ई था ॿुधाइनि, बसि उहा ॿाहिरि थी चुकी आहे। बसि उन लाइ खेॾंदा त हिकु 2 मैच खटूं, जेका एतिरी तनक़ीद थिए पई, जेको एतिरो हद खां वधीक हिकिड़ो टेंशन आहे प्लेयर्स खे, हिकिड़ो ॾिसो न, हिकिड़ो तयारी कनि था, पूरो साल वेट कनि था ऐं तव्हांजी परफॉर्मेंस काउंट थिए थी। तव्हां सोचो था त असां परफॉर्म करे पाकिस्तानी टीम में खेॾियूं, पर बिजाए जे हुनजे तव्हां खां अहिड़ो परफॉर्म थिए जो तव्हां जेका टीम PSL जी उहे टूर्नामेंट खां ॿाहिरि थी वञे, हिकिड़ो तमामु वॾो प्रेशर आहे। त फ़िलहाल त इहा कोशिशि हूंदी, जेके प्लेयर जीअं बाबर आज़म ते तमामु घणो स्ट्रेस आहे, तमामु घणो लॻे बाबर आज़म जी पोज़ीशन। सही, पाण बाबर आज़म ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। ऐं इंटरप्ट करियां पई, एॾी वॾी टीम जेकॾहिं ॿाहिरि थी वञे त पाण असां अफ़सोस करियूं, छा करियूं? ऐं इन ॻाल्हियुनि सां असां हलूं था हिकु कॉलर जी तरफ़। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुंहिंजो आवाज़ अचे पियो? केरु ॻाल्हायो पिया? पंहिंजो नालो ॿुधाईंदा? अंसर रज़ा पियो ॻाल्हायां हैदराबाद मां। नाज़रीन, कॉल ड्रॉप थी वई। असां हलूं था पंहिंजे महिमाननि जी तरफ़। ऐं निर्दोष, तव्हां ॿुधायो PSL ते कुझु नज़र आहे? तमामु घटि ईअं सम्झो त क्रिकेट ॾिसंदा ई कोन आहियूं। सही सही ठीकु आहे। पाण वधीक जेका अव्हां जी फील्ड आहे, जिते अव्हांखे नॉलेज आहे, उन हिसाब सां पाण ज़रूरु ॻाल्हाईंदासीं ऐं सुहिणे नमूने सां असांजे व्यूवर्स खे ॿुधाईंदा बि आहियो, एंगेज कंदा आहियो। सो नाज़रीन, हींअर वक़्तु थी वियो आहे हिकिड़ी नंढड़ी साईअ जो। हलूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक जी तरफ़। असां जल्दी मोटी ईंदासीं। तव्हां असां सां जुड़िया रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अव्हांखे भली कार चऊं था। अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सब मेहरान में असां वटि लाइव कॉलर मौजूदु आहिनि, सिंधनि सां ॻाल्हाईंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी, मुंहिंजा भाउ, अव्हांखे वेलकम चऊं था अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में। अव्हां पंहिंजो नालो ॿुधाईंदा? अंसर रज़ा। जी, छा चवणु चाहींदव? मां डॉक्टर साहब खां, शामा साहब खां हिकिड़ो सवाल पुछणु चाहियां कि बेरोज़गारी वधे पई थी महांगाई जे करे, हिन जा माण्हुनि ते नफ़सियाती छा असर पवंदा? ठीकु आहे, अव्हांजो आवाज़ ॿुधनि पिया मुंहिंजा भाउ। ॾाढो सुठो अव्हां सवाल कयो। उनखां अलावा कुझु चवणु चाहींदव? ठीकु आहे, थैंक यू सो मच। अव्हां कॉल कई ऐं लाइव प्रोग्राम में शामिल रहिया। ॾाढो सुठो अव्हां सवाल कयो, ॾाढो लाभाइतो सवाल। ऐं अॼु जो प्रोग्राम बि इन लाइ ई आहे। ॾिसो डॉक्टर साहब, ही असां वटि महांगाई एॾी वधे पई, पेट्रोल बि वधियो आहे, डीज़ल वधियो आहे, पोइ हाणे स्ट्रेस त वधंदो न। आम अवाम जेके आहे, आम माण्हू, उहे भला काॾे वञनि? अॼु सुबुह जो जॾहिं आयुसि पियो त मुंहिंजो ड्राइवर वेठो त साईं, जेके 400 रुपया या 500 रुपया ॾियाड़ी कमाइनि था, उहे हाणे फुरू कंदा, उहे लॉ एंड ऑर्डर खे ख़राबु कंदा, उहे मामलनि खे अञा वधीक उलझाईंदा। हाणे ॾिसो 12 रुपया समथिंग मथे जेको आहे न सो पेट्रोल वधियो आहे। ऐं पेट्रोल माना फ्यूल जो इम्पैक्ट जेको आहे न सो हर शइ ते वञी पवंदो। ऐं थिए छा थो त जेके माफ़ियाऊं आहिनि असां वटि, माना ट्रांसपोर्ट माफ़िया, जेको वापारी माफ़िया या ॿियूं जेके माफ़ियाज़ आहिनि, बेसिकली आई एम सॉरी टू से, ऐं उन्हनि खे माफ़िया पियो चवां, आहे ॾाढो उग्रो लफ़्ज़, पर मुंहिंजी दिलि मां ॻाल्हि निकिरे पई। त छो त जेकॾहिं पेट्रोल 5 रुपया वधे थो त भाड़ा जेके आहिनि सो 10 रुपया वधी था वञनि।
ऐं उन खां पोइ ॿिया जेको इम्पैक्ट आहे माना हर शइ ते इम्पैक्ट पवंदो, खाधे जी शयुनि ते, फ्रूट ते, रहण सहण ते। उन खां पहिरीं असां वटि बेरोज़गारी ॾाढी आहे। असां वटि बेरोज़गारी त आहे, पर उनजे पोयां जेको सभु खां वॾी माना ॾिसो, असां वटि यूथ जेको आहे सो 66% आहे पूरे पाकिस्तान में। हाणे पूरे यूथ खे त पाकिस्तान जी हुकूमत या सिंध जी हुकूमत या सूबे जी का बि हुकूमत रोज़गार नथी ॾेई सघे। असां अॼुकल्ह एजुकेशन हासिल कयूं था सिर्फ़ु रोज़गार वठण जे लाइ, इल्म जे लाइ नथा कयूं। उन खां पोइ असां टेक्निकल एजुकेशन खां ॾाढा वांझियल आहियूं। असां छा था करियूं, आर महसूस था करियूं को नंढो कमु करण ते। जेकॾहिं मूं इंटर कयो आहे या मूं मैट्रिक कई आहे या मूं BA कई आहे, त जेकॾहिं आऊं पढ़ियलु लिखियलु हारी थी कमु करियां, पढ़ियलु लिखियलु मज़दूर थी कमु करियां, पढ़ियलु लिखियलु को प्लम्बर थी कमु करियां, पढ़ियलु लिखियलु को राज़ो थी कमु करियां, त आऊं जेको आम अनपढ़ियलु ऐं जेको इलिटरेट माण्हू जेको कमु करे थो उन खां ॾाढो ख़ूबसूरत कमु कंदुसि। कैलकुलेटेड हूंदो, ऑर्गेनाइज़ हूंदो, सिस्टमेटाइज़ हूंदो। ऐं ॾिसो, बेरोज़गारी जी जेतिरी शरह वधंदी उन खां पोइ क्राइम रेट बि वधंदो। उहे नौजवान जिन खे घस न मिलंदो, जिन खे किथे को रोज़गार न मिलंदो, जॾहिं बुख ऐं बदहाली ईंदी, जॾहिं कसम परसी जी हालत थींदी, पोइ तंग आहे त जंग आहे। ॾिसो, इंटरनेशनल सीन्स चेंज पिया थियनि। इंटरनेशनली पेट्रोल ते छा पियो थिए, $91 पर बैरल थी वियो। ऐं उन खां पोइ उन जा मुख़्तलिफ़ इम्पैक्ट पवनि पिया, जेके दुनिया जे अंदरि जेके बि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेके फ्लैश पॉइंट डेवलप पिया थियनि, ताइवान में बि थिए पियो, चाइना जो बि थिए पियो, सियांगकिंग जो थिए पियो, रशिया यूक्रेन जो थिए पियो, अफ़गानिस्तान जे अंदरि जेको उन्हनि जा फंड्स उन्हनि होल्डअप करे छॾिया आहिनि, मंजमंद करे छॾिया आहिनि, ऐं उन्हनि खे हू 9/11 जे वारसनि खे ॾियणु चाहिनि था। त इन खां सवाइ ॿिया खोड़ सारा जेके बि इम्पैक्ट आहिनि, छो त ऑयल जी मार्केट जेका उहा इंटरनेशनल मार्केट आहे, उनजो इम्पैक्ट हर मुल्क ते पवे पियो। पर असां सां ज़ुल्म इहो आहे जो असांजो अधु खां वधीक पैसो सियासतदान खणी विया, अधु खां वधीक पैसो अली केॾांहुं हलियो वियो, बाक़ी जेको बचियो सो असां जेको आहे न सो सही तरीक़े सां ऐसन तरीक़े सां असां एडवेंचरस, असांजो हुक्मरान एडवेंचरस आहे, असांजो अवाम बुख ऐं बदहाली में आहे। जीअं तव्हां ज़िक्र कयो न, त खाधा बि सुठा खाऊं पिया, कपिड़ा बि सुठा पायूं पिया, अमीर जेको आहे उहो अमीर तरीन थींदो पियो वञे, ग़रीब तरीन थींदो पियो वञे, ऐं उनखे केरु बंदि ॿधे ई नथो। हाणे हुकूमत वटि पंहिंजूं जस्टिफिकेशन्स आहिनि त कर्ज़ बि असांखे ॾियणा आहिनि, मर्ज़ बि असांखे ॾिसणा आहिनि, ऐं जेको आहे फ़र्ज़ बि असांखे पूरा करणा आहिनि। पर उन्हनि समूरनि शयुनि जे विचां असां किथे बीठा आहियूं। जीअं अंसर रज़ा साहब जो तमामु बहितरीनु सवाल हो, त इन्हनि जा नफ़्सियाती असर हर माण्हू ते अवसि पवणा ई आहिनि। स्ट्रेस वधंदी, डिप्रेशन वधंदो, एंग्ज़ाइटी वधंदी, ख़ुदकुशियूं वधंदियूं, क्राइम रेट वधंदो। माण्हू जेके ॾिसो, नफ़्सियात चवे थी त जेकॾहिं तव्हां ग़रीब आहियो ऐं तव्हांखे का नफ़्सियाती बीमारी थिए थी त तव्हां वधीक ग़रीब थी वेंदो, छो त नफ़्सियाती बीमारी जे अंदरि फंक्शनिंग, कमु करण जूं सलाहियतूं सलब थी थी वञनि। ऐं जेकॾहिं तव्हां अमीर बि आहियो, तव्हां जूं नफ़्सियाती बीमारी थियण जे करे तव्हां ग़रीब थी वेंदो। सबबु इहो आहे जो तव्हां कम ते न वञी सघंदो, कारगर न थी सघंदो, पंहिंजे कम किर्त खे लॻी न सघंदो। पोइ तव्हां आहिस्ते आहिस्ते चवंदा आहिनि वेठे त ख़ज़ाना बि खुटी वेंदा आहिनि। तीअं पोइ तव्हां जेकॾहिं को अमीर माण्हू बि बीमार थो थिए, हाणे मिसाल जे तौर ते मूंखे जेकॾहिं डिप्रेशन हुजे हा, ऐं त घर में बंदि पियो हुजां, न ड्यूटी ते वञा, न तव्हां वटि अचां, न क्लिनिक ते वञा, ऐं किथे बि कारगर न हुजां, पोइ लाज़मी मुंहिंजे घर जे अंदरि फाका कशी थी आहे, पोइ आउं वरी ख़ुदकुशी न वधां। ॾिसो, असांजे समाज में जेको तव्हां ज़िक्र कयो त जेको आहे हिकिड़े माण्हू 6 माण्हुनि खे मारे छॾियो, नंढी ॻाल्हियुनि तां ड्राइवर खे मारे छॾियो, भाॼाई खे मारे छॾियो। मसहब माना जेको सहप असांजे अंदरि ख़तमु थी चुकी आहे। जीअं दोस्त वेठो आहे योगा वारो, त योगा सां माण्हू जे अंदरि वॾी सहप थी अचे। कराटे खेॾण सां, स्पोर्ट्स खेॾण सां, मुख़्तलिफ़ किर्तन में पंहिंजो पाण खे जुंबे छॾण सां, मुख़्तलिफ़ किर्तन में पंहिंजो पाण खे क़ाबू करे छॾण सां माण्हू जे अंदरि जेके नाकारी ख़्याल आहिनि उहे कोन था अचनि। जॾहिं नाकारी ख़्याल कोन ईंदा त पोइ माण्हू हकारियत जे तरफ़ वधंदो। हकारियत तव्हांजे जिस्म ते, तव्हांजे समाज ते, तव्हांजे घर ते, तव्हांजे मुल्क ते, तव्हांजे दुनिया जे गोले ते वॾो असरु रखंदी। असां चऊं था त मुंहिंजे बेरोज़गार थियण सां कंहिं ते कहिड़ो असरु पवंदो, न, ईअं न आहे। हर फ़र्द जो सॼे सिस्टम ते असरु थो पवे। बोझ, ऐं जेकॾहिं बीमार थींदुसि न त मुंहिंजो सिस्टम ते बोझ पवंदो, दवा वठंदुसि मुंहिंजे पैसे ते बोझ पवंदो, हली कोन सघंदुसि, कमु न करे सघंदुसि, उते कम जो हर्ज थींदो, उहो बि आम माण्हू ते न पर पूरे मुल्क ते बोझ पवंदो। फ़र्द पूरी काइनात थो ठाहे, फ़र्द पूरा समाज थो ठाहे, फ़र्द पूरी दुनिया थो ठाहे। हिकिड़े फ़र्द जो असरु पूरी दुनिया ते पवे थो मुख़्तलिफ़ रूपनि में। असां महसूसु नथा करियूं, असां कैलकुलेटेड न आहियूं, असां ॻाणेटे खे नथा शुमार करियूं।
असां रुगो ॻाल्हियुनि वारा माण्हू आहियूं, असां वेहूं था अमल खां ॾाढा दूर क़ौम आहियूं। सही, ॾाढी जेसि ताईं अमल न वधंदासूं तेसि ताईं कुझु बि न थींदो। सही, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि, माना ॻाल्हियूं करण सां गॾोगॾु अमल तमामु ज़रूरी आहे। जेकॾहिं असां अमल जी तरफ़ नथा वधूं असां यानी कुझु बि नथा करे सघूं। निर्दोष, अव्हां ॻाल्हियूं ॿुधो पिया, अव्हां नौजवान बि आहियो, पढ़ियल लिखियल बि आहियो, अव्हां ॾिसो छा था सम्झो त तालीम केतिरी ज़रूरी आहे। वरी डॉक्टर साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, ऐं अव्हां योगा ट्रेनर बि आहियो, त स्ट्रेस मां भला निकिरणु कीअं खपे? अगरि तव्हां रियली निकिरणु चाहियो था, छाकाणि घणा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके अज़ियत पसंदि हूंदा आहिनि या साइकोलॉजिकली हुननि ते एतिरो इम्पैक्ट थी चुको हूंदो आहे जो उन्हनि खे हमदर्दी खपंदी आहे, त हू निकिरणु न चाहींदा आहिनि। हू हर कंहिंखे ॿुधाइणु चाहींदा आहिनि मूंखे हे स्ट्रेस आहे, मूंखे हे तवाज़न आहे, हे आहे फला, ऐं हुनजे लाइ उहो साईं चयो त अमल न कंदो आहे कोई बि। असां अगरि कंहिंखे ॿुधाईंदो बाबा तव्हांखे हे वारो स्टेप घर में एतिरा भेरा करिणो आहे, त उहो महीननि जा महीना गुज़री वेंदा पर उहो स्टेप न थींदो। सो थिंग इज़ डेट असां वटि अमल जेको आहे उहो हाणे त माना न हुजण जे बराबरि आहे। बट अगरि तव्हां वाकई निकिरणु चाहियो था त उन्हनि जे लाइ जेके नंढियूं नंढियूं हैबिट्स आहिनि, तमामु नंढियूं, जेके रोज़मर्रा तव्हांजो उथणु, तव्हांजो खाइणु, तव्हांजो पाणी पीअणु, तव्हांजो कहिड़े वे में तव्हां मानी खाओ था, कहिड़नि टाइमनि ते खाओ था, टाइम जो इंटरवल छा आहे, इन्हनि शयुनि जी तमामु घणी इम्पैक्ट पए थो तव्हांजे मेंटल हेल्थ ते। पर उन सां गॾु अगरि तव्हां पंहिंजी डेली लाइफ में कंहिं बि क़िस्म जी वर्ज़िश एड करे था छॾियो त तव्हां पंहिंजी मेंटल हेल्थ तमामु जल्दी तव्हां ठीकु करे सघो था। सही, माना वर्ज़िश जो हिकिड़ो पार्ट ज़रूर तव्हां वॉक कयो, तव्हां जॉगिंग कयो, तव्हां वटि पार्क आहे, तव्हां उते तव्हां कंहिं बि क़िस्म जी एक्सरसाइज करे सघो था, तव्हांखे योगा अचे थी, तव्हां ब्रीथिंग कयो, छाकाणि ब्रीथिंग तमामु जल्दी क्योर कंदी आहे तव्हांजे मेंटल स्ट्रेस खे। साह जूं मश्कूं, मेडिटेशन कयो, मेडिटेशन नथी करणु अचे त माठि करे वेही रहो, म्यूज़िक जो सहारो वठो, म्यूज़िक तमामु घणी हील करे थो तव्हांखे स्ट्रेस में या एंज़ाइटी में आयो तव्हां गाना न ॿुधो लफ़्ज़नि वारा, उहो तव्हांखे पोइ वरी वधीक गमगीन करे वेंदा, ॾुख में इंस्ट्रूमेंटल म्यूज़िक। सही, ज़बरदस्त, ॾाढो सुठो। सो नाज़रीन, ही गुफ़्तगू जो सिलसिलो त असांजो हलंदो ई रहंदो, पर हींअर हलूं था हिकिड़े नंढे ब्रेक जी तरफ़। न्यूज़ ब्रेक जो टाइम थी वियो आहे, काॾे बि न वञिजो, अव्हां असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अव्हांखे भली कार चऊं था हिन अंगण ते सुबुह मेहरान में। असां लाइव कॉलर मौजूद आहिनि, सिंधियुनि सां ॻाल्हाईंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। जी मुंहिंजा भाउ, अव्हांखे वेलकम चऊं था अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में। पंहिंजो नालो ॿुधाईंदा, किथां ॻाल्हायो पिया? जान मोहम्मद तिबो ॻाल्हायां, तला शहर गोठिले मां तिबो, ज़िलो पतिंग ॻाल्हायां थी। ज़बरदस्त, ॾाढो सुठो अदा। छा चवणु चाहींदव, को सवाल आहे? जी डॉक्टर साहब, शाहनवाज़ दल असांजे इलाइक़े जो आहे, बदिन ज़िले जो, उनखे सवाल थो पुछायां। जी इहो कावेरी हलाईंदो आहे, टीवी ॾिसंदो आहे, ख़बरूं प्रोग्राम ड्रामो जो ज़हन ॿिए पासे निकिरी वेंदो आहे। ठीकु आहे मुंहिंजा भाउ, मुंहिंजो सवाल छा आहे? हा, मुंहिंजो ज़हन ॿिए पासे निकिरी वञे। ठीकु आहे, थैंक यू सो मच। अव्हां कॉल कई ऐं हिन प्रोग्राम में शामिल रहिया। असां डॉक्टर साहिब जिन जी तरफ़ हलंदासीं। सर, अव्हां सवाल ॿुधो त ज़हन माना जल्दी छो डाइवर्ट थींदो आहे माइंड असांजो? बेसिकली जान मोहम्मद थिबो साहब तमामु सुठी ॻाल्हि कई आहे। कॾहिं कॾहिं छा थींदो आहे त असां जे दिमाग़ जे अंदरि हिकिड़ो प्रॉब्लम हूंदो आहे जंहिंखे असां OCD चवंदा आहियूं, उन ॿियो कुझु माण्हुनि जे अंदरि जेको आहे न सो रेस्टलेसनेस हूंदी आहे, माना बेचैनी हूंदी आहे, ऐं उन्हनि जे अंदरि जेको आहे न सो नफ़्सियाती तौर ते कुझु थोरो लांझो हूंदो आहे। उन सां छा थींदो आहे त माण्हू हिकिड़ी जॻह ते फोकस न करे सघंदो आहे, ध्यानु न ॾेई सघंदो आहे, पोइ चाहींदो त चेंज करियां चैनल, हेॾां वञा। ॿियो असां वटि बम्बार्टमेंट जेका आहे न सो कमर्शियल जी आहे। असां वटि जेके आहिनि सो ख़बरुनि खे फिल्टर नथो कयो वञे, त येलो जर्नलिज़म खां वेंदे तव्हां वटि जेको सेंसिटाइज़ कयो थो वञे ख़बरुनि खे, माण्हू जो दिमाग़ जेको आहे न सो उन महिल उन मां बि जेको आहे सो बेज़ार थी वेंदो आहे। ऐं उनखां पोइ तव्हां वरी ॾिसंदो त शाम जो 7 बजे खां वठी राति जो 12 बजे ताईं हिकिड़ा एंकर पर्सन रोज़ अची वेही था रहनि, रोज़ पिटको वठां लॻी पई आहे, का प्रोडक्टिविटी कोन थी अचे। हू हुन सां पियो विढ़े, हू हुन सां पियो विढ़े, ऐं मुख़्तलिफ़ वाक़िया ॾिठा हूंदा त उते बि हिक ॿिए सां शुरू था थी वञनि। त चवण जो मक़सदु इहो आहे त असां जेके इदारा आहिनि, जेके असांजा मीडिया आहे, मीडिया जो जेको किरदारु आहे हाकारी, उहो ॾाढो ख़ूबसूरत आहे। पर उन सां गॾोगॾु किथे किथे कुझु एंकर पर्सन्स, कुझु ॿिया माण्हू या कुझु जेको आहिनि सो कमर्शियल दुनिया, उहा कुझु अहिड़ी थी वई आहे जंहिंमें आम जेको ॾिसंदड़ आहे, हाणे असांखे उन आम ॾिसंदड़ जी नफ़्सियात सां बरमेचे कमु करिणो आहे।
हाणे ॾिसो हीउ मुंहिंजो साईं जेको जानवम साहिबु आहे चए थो साईं असां ॾिसूं था त पोइ वरी ज़हन हिकिड़े पासे बजाए ॿिए पासे थो हली वञे। हाणे का सेंसिटिव ख़बर अचे थी जेका माण्हुनि जे दिलनि खे रंजाए बि वञे थी, ॾुखारो बि करे वञे थी, माण्हुनि खे उदास बि करे वञे थी। जीअं साईं चयो त म्यूज़िक उहो ॿुधो जेको उन जा ट्यून्स ॿुधो, उन जा वर्ड्स न ॿुधो। तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो वाक़ियो थो ॿुधायां त हिकिड़ी PhD स्कॉलर आहे छोकिरी, उनखे जॾहिं मूं चयो त चयसि त सर आउं जॾहिं जॉन एलिया खे पढ़ंदी आहियां त मूंखे उदासी ईंदी आहे, जॾहिं आउं ॿिए कंहिं सुठे शाइर खे पढ़ंदी आहियां त पोइ वरी आउं अप थींदी आहियां, बहितर थींदी आहियां। हाणे उनजा 15 पेपर्स आहिनि। असांजी बदीन जी न्याणी आहे ऐं तमामु स्कॉलर आहे, उन नैनो टेक्नोलॉजी में PhD करे पई, उनजा 15 पेपर पब्लिश थी विया आहिनि। त हाणे एॾो ब्रिलियंट माइंड, एॾो बहितरीनु ज़हन, जॾहिं उन ते इन नंढियुनि नंढियुनि शयुनि जो इम्पैक्ट पवे थो त जॉन एलिया उदासी जो शाइर आहे, ॾुखनि जो शाइर आहे, पिटके जो शाइर आहे, मातम जो शाइर आहे। त तीअं वरी उहो चए थी न मूंखे वरी मोटिवेशनल माण्हू खपनि त जीअं आउं पंहिंजो पाण खे बूस्ट करे सघां। त असांजे अंदरि हिकिड़ो इंसानु हूंदो आहे, उहो नंढड़े ॿार वांगुरु हूंदो आहे, उहो ॿारु ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे। उनखे मरण न ॾिजे, उनखे मरण बि न ॾिजे, मरण सां तव्हांजी अधु शख़्सियत उहो ई ख़तमु थींदी। पर उहो वरी समाज जी वहशतनि बरबतियुनि ऐं ॾाढाइनि जे चकर में जॾहिं अची थो वञे त उहो पाण बि वहशी थो थी वञे। बिल्कुलु, ॾाढियूं सुठियूं ॾाढियूं डीप ॻाल्हियूं कयो था, ॾाढियूं मीनिंगफुल ॻाल्हियूं कयो था ऐं ॾाढो मज़ो बि अचे पियो। पर प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधंदासीं, वधीक त पाण ज़रूरु ॻाल्हाईंदासीं जॾहिं तव्हां ॻाल्हियूं ॿुधो पिया। ऐं अव्हां खां पुछंदसि त ॾिसो स्ट्रेस पैदा थिए थो, हर माण्हू में थिए थो, असांजो मुआशिरो बेड़ो आहे, पोइ ॾिसो अव्हां वरी गेम सां हिन ॻाल्हि खे जोड़ियो त कीअं स्ट्रेस खे घटि करे सघिजे थो? स्ट्रेस जे मुक़ाबले में अगरि ॻाल्हि कजे त असांजो जेको माहौल आहे मुल्क जो काफ़ी रिलैक्स माइंडेड आहे। अगरि नॉर्मली चेक करियो त अगरि तव्हां, असां इलाही शयुनि खे लाइट वठंदा आहियूं। केॾो वॾो मसइलो, अगरि मिसाल अगरि असां रोड ते वञूं पिया, एक्सीडेंट थियो त माण्हू गुज़री वेंदा, केरु बीहंदो कोन, रोज़ जो कमु आहे। मतिलबु काफ़ी सारियूं शयूं जहिड़ो थींदो त खिलंदा पिया, त माना काफ़ी सारियूं असांजे माहौल में पाण ई अहिड़ियूं आहिनि जो असां हिनखे इलाही रिलैक्स था वठूं। महांगाई थिए पई, बेरोज़गारी आहे, बेशक माण्हू स्ट्रेस में आहिनि, के अहिड़ा सेंसिटिव माण्हू आहिनि जेके, पर अक्सर ॾिसंदा त माण्हू मतिलबु एॾे बेरोज़गार बि आहिनि, उनजे बावजूद बि हितां हुतां दोस्तनि सां खायो पीओ घुमियो फिरियो वेठा आहिनि। ऐं वरी चवंदी आहिनि इंसानु इलाही बेहस थी वियो आहे। ॾिसो ड्रामा अगरि ॾिसो था, उन में को अहिड़ो किरदारु अची थो वञे, जल्दी रोइण अची थो वञे, मूवी ॾिसो था रोइण अची थो वञे, पर असुल हक़ीक़त में अव्हां जे साम्हूं को इंसानु आहे, उनजो ॾुख महसूसु नथो थिए, पोइ असांजो माहौल त अहिड़ो थी वियो आहे। हा बिल्कुलु चई सघो था, हिनखे तव्हां इन तरफ़ वठी वञी सघो था। उहो ई त ॻाल्हि कयो, असांजे माहौल में मतिलबु स्ट्रेस उते खजंदो आहे, जिथे मतिलबु तव्हां ॾिसो त माहौल हिकिड़ो अहिड़ो जो ॾिसी माण्हू परेशान थी वञे, त असां ॾे इहा शइ घटि आहे। अगरि झगड़ो थिए पियो, अगरि अहिड़े क़िस्म जी परेशानियूं आहिनि त माण्हू इग्नोर इलाही था कनि। पर असल जेको जेका सवेर तव्हां इशू महांगाई ॻाल्हि की, त उनजे हवाले सां जो ॻाल्हि कंदसि त असां ॾे जेका महांगाई जो रीज़न आहे न, पेट्रोल त महांगो थियो आहे त उन करे महांगाई थिए थी, पर अॼु इन जो हल हिकिड़ो जेको आहे न, उन तरफ़ कंहिंजो ध्यानु कोन्हे। असां ॾे जेके गवर्नमेंट सेक्टर जा जेके डिपार्टमेंट आहिनि, जेके बि तव्हां डिपार्टमेंट खणो, जेतिरा बि इदारा आहिनि, अगरि हलिया वञो हैदराबाद में हीअ सरकारी ऑफिस आहे, हीअ सरकारी डिपार्टमेंट आहे, उहे असां ॾे हाणे गवर्नमेंट ते बोझ थी विया आहिनि। अगरि चेक करियो न, ॾिसो इदारा अहिड़ा हुजनि जेके गवर्नमेंट खे फ़ाइदो ॾियनि, ठीकु आहे। असां ॾे हाणे इदारा अहिड़ा आहिनि जेके सिर्फ़ु पघार खणनि था ऐं बोझ थी विया आहिनि। मतिलबु असां ॾे कमाई ज़ीरो आहे, ठीकु आहे, घर वेठे खाइण वारो सिस्टम आहे। हुजणु छा घुरिजे, असांखे अर्निंग वधाइणु घुरिजे। असांजा डिपार्टमेंट अहिड़ा हुजनि जेके अर्निंग वधाइनि। असां ॾे मतिलबु अगरि तव्हां चेक कंदा, कुझु डिपार्टमेंट अहिड़ा आहिनि जेके तव्हांजो अर्न कनि था। मिसाल PIA आहे, जेको PIA आहे, रेलवेज़ आहे, इन तरह या फैक्ट्रीज़ आहिनि, पर इहे घटि आहिनि। मोस्टली डिपार्टमेंट जेके आहिनि उहे सिर्फ़ु असां ते बोझ पघार खणनि था। इकोनॉमी बि त वधणु खपे, वधणु खपे। सही, बिल्कुलु। असां जॾहिं हलूं था हिकिड़े कॉलर जी तरफ़, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? अदी ताहिरा जो हुयो जी? अदा अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक, अवां जी दुआ है। अवां के वेलकम चऊं था अवां जे पंहिंजे प्रोग्राम में। पंहिंजो नालो ॿुधाईंदा ऐं इहो ॿुधाईंदा त किथां ॻाल्हायो पिया? अदी वॾी महिरबानी। रतेदरे खां साकी अबड़ो पियो कयां थी। सिंधी ॿोलीअ जो नंढड़ो अदीब ऐं शाइर आहियां। ॾाढो बहितरीन, ॾाढी ख़ुशी थी। छा चवणु चाहींदो असांजे प्रोग्राम जे हवाले सां? प्रोग्राम जेको सिंध मेरान TV चैनल आहे न, इहो वाकई बि असांजी मेरान जी सुञाणप आहे। बिल्कुलु। ऐं उन सां गॾोगॾु जेको वरी पंहिंजो सुबह मेरान प्रोग्राम हलंदो आहे, इहो त ॼण वरी मेरान जी चैनल जी ॼण सुञाणप आहे। ॾाढियूं काराइतियूं ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ मिलंदियूं आहिनि अदी। ऐं तव्हांजे अचण खां पोइ ॾाढी पंहिंजो हिन प्रोग्राम में तब्दीली बि आई आहे।
ऐं साईं मुर्तज़ा मजबूर साहब जूं महिनतूं तव्हां सॼी टीम जूं महिनतूं आहिनि बिल्कुलु जेके प्रोग्राम खे चार चंड लॻाइनि थियूं पयूं। बिल्कुलु ऐं अवां जहिड़ा जॾहिं कॉलर्स शामिल थींदा आहिनि त पोइ वाकई में असांजे प्रोग्राम में चार चंड लॻी वेंदा आहिनि। वधीक कुझु चवणु चाहींदव? अॼु जो मौज़ू अवां ॿुधो आहे? जी जी अॼु जो मौज़ू अवां ॿुधो आहे? असां स्ट्रेस ते ॻाल्हायूं पिया, ज़हनी बीमारियूं, जिस्मानी बीमारियूं, उन्हनि ते असां ॻाल्हायूं पिया। हा जी, ॾाढो इहो बि अहम मौज़ू आहे ऐं पंहिंजो माहिर नफ़्सियात बि वेठा आहिनि, योगा जो मास्टर बि वेठो आहे, ॾाढियूं कराइतियूं ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं। ऐं ज़हनी मर्ज़ जेको आहे, ज़हनी जेके खलबशार आहिनि, ज़हनी जेके तकलीफ़ूं आहिनि, माण्हूअ खे ॾाढो अपसेट कनि थियूं पियूं, माण्हुनि जी ज़िंदगीअ ते तमामु घणो उन्हनि जो असरु पए थो पियो ऐं वक़्त ऐं हालतूं बि ज़ाहिर आहे माण्हूअ जे ज़हनी कैफ़ियतुनि खे तमामु घणो तब्दील कंदा। हा बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं अॻियां जेकॾहिं पाण ॻाल्हि करियूं त मुर्तज़ा शाह ॾाॾाई जी वरसी बि आहे, उनजे हवाले सां अवां छा चवणु चाहींदव? साईं मुर्तज़ा साईं ॾाॾाई साहिब त असांजे सीनियर टहीअ जो इंतिहाई सीनियर शाइर बिल्कुलु ऐं हिकिड़ो अवामी शाइर। हुनजी शाइरी उस्ताद बुखारी वांगुरु झर झंग में ऐं ॻोठ ॻोठ में ॿराड़नि में शहरनि में हुननि जी शाइरी गुंजंदी आहे। तमामु बहितरीनु शाइर साईं मुर्तज़ा साईं ॾाॾाई साहिबु। हुनजी अॼु तव्हां प्रोग्राम रखी खेसि जेको मान बख़्शियो आहे, इहो तव्हां पंहिंजी हक़ अदाई कई आहे असांजे अहिड़नि ॾात दड़नि शाइरनि जी मानम जेके तव्हां प्रोग्राम कयो था पिया। जीअं त मां बि हिकिड़ो नंढिड़ो शाइर आहियां जी ऐं हिकिड़ी शाइरी साम्हूं अची वई आहे मुंहिंजे बि, तव्हांजे वसाह सां सॼी सिंध जी नज़र करणु चाहींदुमि। जी ॾाॾाई साहिब जिन जे नाले बि कयो, असांजे सिंध वासियुनि जे नाले बि कयो। बिल्कुलु बिस्मिल्लाह करियो। बिल्कुलु ॾाॾाई साईं जे नाले बि आहे। शेर आहे त हर ॿार जे मुख ते मुर्क हुजे दिलि चाहे थी। वाह। हर ॿार जे मुख ते मुर्क हुजे दिलि चाहे थी, नर नार जे मुख ते मुर्क हुजे दिलि चाहे थी, ऐं आलम जा इंसान सभई ख़ुशहाल रहनि। वाह। आलम जा इंसान सभई ख़ुशहाल रहनि, संसार जे मुख ते मुर्क हुजे दिलि चाहे थी, ऐं ज़रदार त मसनूई सही पर मुर्के थो। ज़रदार त मसनूई सही पर मुर्के थो, नादार जे मुख ते मुर्क हुजे दिलि चाहे थी, हर ॿार जे मुख ते मुर्क हुजे दिलि चाहे थी, ऐं शाल हुजनि सभु चहिरा गुल गुलाब मिसिल। शाल हुजनि सभु चहिरा गुल गुलाब मिसिल, ऐं खार जे मुख ते मुर्क हुजे दिलि चाहे थी, हर ॿार जे मुख ते मुर्क हुजे दिलि चाहे थी, ऐं जीत हमेशह जीते पई ख़ुशि थींदी आहे। अदी ताहिरा जी जी। जीत हमेशह जीते पई ख़ुशि थींदी आहे, पर हार जे मुख ते मुर्क हुजे दिलि चाहे थी, हर ॿार जे मुख ते मुर्क हुजे दिलि चाहे थी, ऐं शाल न कंहिंजी न्याणी वहशिन वर चढ़े। शाल न कंहिंजी न्याणी वहशिन वर चढ़े, नंगदार जे मुख ते मुर्क हुजे दिलि चाहे थी, हर ॿार जे मुख ते मुर्क हुजे दिलि चाहे थी, ऐं शाल कॾहिं मासूम कलियूं बि न कूमाइजनि। शाल कॾहिं मासूम कलियूं बि न कूमाइजनि, गुलज़ार जे मुख ते मुर्क हुजे दिलि चाहे थी, हर ॿार जे मुख ते मुर्क हुजे दिलि चाहे थी, ऐं सिंध विसाखी शाल सदा आबाद रहे। सिंध विसाखी शाल सदा आबाद रहे, सिंध यार जे मुख ते मुर्क हुजे दिलि चाहे थी, हर ॿार जे मुख ते मुर्क हुजे दिलि चाहे थी, नार जे मुख ते मुर्क हुजे दिलि चाहे थी। महिरबानी मेहरान टीवी 7 जी महिरबानी। आऊं तव्हांजे प्रोग्राम में अॻु बि पंहिंजो शरीक थी चुको आहियां। इंशाअल्लाह तव्हांजी मेज़बानीअ में बि तमामु जल्द इन प्रोग्राम सुबह मेहरान में शिरकत कंदासीं। इंशाअल्लाह वेलकम अवांखे कंदासीं। ऐं मुंहिंजा भाउ थैंक यू सो मच। अवां जेका पोइट्री ॿुधाई, गज़ल ॿुधाई, इनमें दुआ बि हुई ऐं ॾाढी सुठी, ॾाढो सुठो अवां जोड़ियो। जुनैद वधीक अवां सां ॻाल्हाईंदासीं। अॼोकी मैच ते कुझु ॻाल्हायो, व्यूअर्स सां कुझु शेयर कयो। अॼोको मैच बसि हिकिड़ी जेका पॉइंट्स टेबल टॉप टीम, ॿी बॉटम टीम कराची मुल्तान। हिकु दफ़ो मुल्तान आहे जेका 6 मैच खटे चुकी आहे, ॿिए दफ़ो कराची 7 मैच हारा आहिनि। सो मैच जो रिज़ल्ट इहो ई आहे त मतिलबु त अगरि कराची विन करे थी त पंहिंजी कुझु न कुझु
साख कुझु बहितर कंदी, मुल्तान विन कंदी त ऑब्वियसली पोइ पंहिंजी वधीक मज़बूत थी वेंदी। एतिरो ज़रूरी मैच न आहे अगरि ॾिठो वञे हुनजे, छो त ॿई टीमूं पंहिंजे पोज़ीशन में क्लियर आहिनि, हिकिड़ी क्वालिफाई करे चुकी आहे, ॿी ॿाहिरि थी चुकी आहे। भई क्वेश्चन मार्क इहो आहे त आया इहो थिए छो थो, जंहिं महिल तव्हां एॾो ख़र्चो कयो था, एॾी तयारी कयो था, पोइ तव्हांजी टीम एॾी परफॉर्म छो थी करे। ॾिसो इहो ई मेन शइ हूंदी आहे, असीं जेके रड़ियूं कंदा आहियूं त तव्हां सिफ़ारशी कल्चर खे फ़रोग़ न ॾियो, जेका मेरिट हुजे उनखे खेॾायो। कोयटा ॾिसो न, कोयटा जो मिसाल खणो, ऑस्ट्रेलिया जी अगरि तव्हां ऐं मिसाल ॾींदुसि, पुराणो थोरो गिलेन मैगरा हो, गिलेन मैगरा वन ऑफ द मतिलबु ग्रेटेस्ट फास्ट बॉलर दुनिया जो। अगरि मुंहिंजी पसंदि जी ॻाल्हि कजे त आउं हुनखे नंबर 1 ते रखंदो आहियां। हू पंहिंजे टाइम पीक टाइम ते जंहिं महिल बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट थियो, बिल्कुलु मतिलबु फिट बि हर शइ हुई, हुनजो कैरियर ज़बरदस्त हो, अञा ताईं हुन कैरियर में अहिड़ो को न अनफिट थियो, न हुनजी का परफॉर्मेंस बेकार थी, पर हू पंहिंजे उरूज ते क्रिकेट खे अलविदा चई वियो। हुनजो मक़सदु छा हो त हाणे दिस टाइम फॉर यंगस्टर्स जो टाइम आहे, उहे अचनि अची टेक ओवर कनि, असां पंहिंजी क्रिकेट खेॾी। ऐं एबी डिविलियर्स जी ॻाल्हि कजे, उरूज ते क्रिकेट खे लेफ्ट कजे, असां ॾे ईअं थो थिए जेसि ताईं बुढ़ापे में को ख्वार थियनि, को केरु ज़लील करे, को करे पोइ छॾींदा, ईअं न त सुठे टाइम ते क्रिकेट खे अलविदा। त उहो ई ॾिसो कोयटा में काफ़ी सारा अहिड़ा प्लेयर खेॾिया जेके फिट कोन हुआ, जेके हाणे पाण ई सम्झी विया आहिनि त क्रिकेट खे अलविदा चवणो आहे, त इहो इशू आहे। हर कम जो हिकिड़ी लिमिट हूंदी आहे, हर कम अवां लिमिट टाइम में करे सघो था, उन खां वधीक जेकॾहिं अवां कयो था। तव्हां अगरि खेॾो पिया न, ॾिसो तव्हां फिट कोन आहियो, तव्हां ज़बरदस्त, तव्हां कंहिंजो हक़ मारियो पिया। कोई यंगस्टर पोयां वेठो आहे जेको टीम में अचणु चाहे पियो, जेको अची सघे पियो, पर तव्हांजे करे न पियो अची सघे। ऐं असांजा नौजवान हूअं बि अवेयर आहिनि त ही ॻाल्हियूं कनि था। ॾाढो सुठो जुनैद, तव्हां बि ॾाढो सुठे तरीक़े सां जोड़ियो। ऐं आख़िर में इहो सवाल पुछंदसि त अची कीअं लॻो? थैंक यू सो मच, तव्हां आया, टाइम कढियो। तमामु बहितरीन, एज़ ऑलवेज तमामु घणो मज़ो आयो, तमामु सुठो लॻो, थैंक यू वेरी मच। थैंक यू सो मच जुनैद, तव्हां आया। उनखां अलावा नाज़रीन, हाणे हींअर असां वटि थोरी वरी बि रिस्ट्रिक्शन आहे, हलूं था हिकिड़े नंढे ब्रेक जी तरफ़, जल्दी मोटी ईंदासीं, काॾे बि न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अव्हांखे भली कार चऊं था अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में हिन अंगण ते। ऐं हीउ अंगण त बिल्कुलु अव्हांजो पंहिंजो ई आहे। ऐं जॾहिं सुठा सुठा कॉलर्स कॉल कंदा आहिनि, ॻाल्हाईंदा आहिनि, पंहिंजे अकुल फ़हम इदराक मुताबिक़ जोड़ींदा हलंदा आहिनि, त हीउ प्रोग्राम त ॾाढो ख़ूबसूरत थी वेंदो आहे। ऐं असां वटि जुनैद बैमड़ बि मौजूदु हुया, ऐं हींअर हू हिन प्रोग्राम में न आहिनि। असां वटि असांजा डॉक्टर शाहनवाज़ दल मौजूदु आहिनि, साइकोलॉजिस्ट आहिनि, ज़हनी बीमारियुनि जी सुठी ॼाण रखनि था, सुहिणे नमूने सां अखर जेको ॻाल्हाइनि था, ॾाढो माना वारो आहे। ऐं ॿिया असां वटि योगा ट्रेनर बि मौजूदु आहिनि, निर्दोष, उन्हनि सां बि खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। ऐं हींअर डॉक्टर साहिब जिन जी तरफ़ हलंदसि। सर ॾिसो, वरी बि ऐं फिरीगिरी आस पास जा जेके मसइला आहिनि हुननि ते अची बीहां पई। रोड हादसा केतिरा थियनि था, ऐं अवां बि सुबुह जो निकिरंदा हूंदा त ज़रूरु ट्रैफिक में असां फासी पऊं था। पोइ ॾिसो माण्हुनि में केॾो स्ट्रेस हूंदो आहे, जल्दी सां भड़की वेंदा आहिनि, ऐं ऑन द स्पॉट असां ॾिसंदा आहियूं विढ़ण बि शुरू कंदा आहिनि। पोइ हुन ते अव्हांजी माना नज़र त बिल्कुलु हूंदी, त असांजे व्यूअर्स सां छा पंहिंजा वीचार वंडणु चाहींदव? पूरी दुनिया में इहो हिकिड़ो रूल आहे त जेके बि वॾा मसइला था थियनि, डिज़ास्टर थियनि, या जेके बि अलमिया था थियनि, उहे 90% मैन मेड हूंदा आहिनि, माना इंसान जा पंहिंजा पैदा कयल हूंदा आहिनि। 10% जेके कुदरती आफ़तूं हूंदियूं आहिनि, ज़लज़ला हूंदा आहिनि, हरिकेन्स हूंदा आहिनि, जंहिंमें हूंदो अमल। बाक़ी माण्हुनि जे रवैयनि जे ग़लति रेगुलेशन जे करे उहे 90% मसइला थींदा आहिनि। हाणे जेकॾहिं असां क्यू ठाहे हलूं, असां बेजा हारून न ॾियूं, त असां पंहिंजे माहौल खे पॉल्यूट पिया करियूं, आलूदा पिया करियूं, वॉइस पॉल्यूशन पिया करियूं, नॉइज़ पॉल्यूशन पिया करियूं। उन खां पोइ असां गाॾियुनि खे ॼाणी वाणी क्यू न ठाहींदासीं उबते सुबते तरीक़े सां। ॾिसो, असां हिकिड़ो कलाक अधु कलाक अॻु निकिरणु पसंदि कोन कंदा आहियूं, पर हा 120 जी स्पीड ते जल्दी जल्दी पहुचणु पसंदि कंदा आहियूं। ईअं भला इहो छो ईअं थो थिए? अचां पियो उन ॻाल्हि ते, त पहिरीं त असां वटि नॉइज़ पॉल्यूशन जेको वधियो, उन खां पोइ असां वटि इन्वायरमेंटल पॉल्यूशन वधियो, उन खां पोइ असां वटि स्ट्रेस लेवल वधी। स्ट्रेस जे पोयां जेको आहे सो उन माण्हू जो पंहिंजो बि किरदारु हूंदो आहे, छो त उहो पंहिंजे वजूद जो मालिक आहे। जेकॾहिं उहो हक़ारियत खे अॻियां रखे ऐं सॉफ्ट वर्ड्स इस्तेमालु करे, धीमे लहजे सां ॻाल्हाए ऐं माण्हुनि जो एहतराम करे, छो त रेसिप्रोकल आहे,
तव्हां कंहिंजो एतिराम कंदो त तव्हांजो एतिराम थींदो। गाॾी टच थिए थी त केरु ॼाणी करे कोन थो करे। गाॾी जेकॾहिं क्यू नथो ठाहे त उनखे सम्झाए पियो त बेजा हारो न ॾियो। उन्हनि सां माण्हुनि जे अंदरि हिकिड़ी इरिटेबिलिटी, बेचैनी ऐं अस्तरापित जी कैफ़ियत पैदा थी थिए ऐं माण्हुनि जे अंदरि इश्तिआल पैदा थो थिए। तव्हां बार बार कंहिं माण्हू खे पोयां खां हारून ॾींदो त उनजे अंदरि हिकिड़ो जेका नर्व्स उन जूं आहिनि उहे उनखे बर्दाश्त न करे सघंदियूं ऐं उहो माण्हू उन महिल रिएक्ट कंदो। पोइ थिए छा थो त हिते अॼुकल्ह भले कंहिंजो दांगी ते नालो बि न हुजे पर उहो पंहिंजो पाण खे शाशू कान थो सॾे। उहो चए थो त 10 माण्हू अंब घुराए थो वठां, तूं बि 10 माण्हू घुराए। पोइ वंगारी अचनि था त वंगारी त जो कमु ई इहो आहे त जेको आहे न सो जहिड़े खे मचाइणो। त चवण जो मक़सदु इहो आहे त असां घर खां निकिरूं था, असां पंहिंजी निंड सही नथा रखूं, असां पंहिंजा स्केड्यूल सही नथा रखूं, असां पंहिंजी टाइम मैनेजमेंट सही नथा रखूं, असां पंहिंजा रोड क्लियर नथा रखूं। मां मिसाल जे तौर ते मूंखे अचिणो आहे तव्हांजे ऑफिस में, हिते अचिणो आहे त मूंखे प्लान करिणो आहे त मूंखे किथां खां जेको आहे सो घटि ट्रैफ़िक जो प्रेशर हूंदो ऐं मुंहिंजो ट्रैवल टाइम जेको आहे 15 मिंटनि जो आहे त मूंखे अधु कलाक अॻे निकिरणो आहे त जीअं आउं टाइम मैनेज करियां, किथे स्टकअप थी वञे त आउं सुकून सां हुजां, 20 जी स्पीड ते 10 जी स्पीड ते अचां, रश न करियां। रश करण सां छा थो थिए, तव्हां ॿिए जो हक़ मारियो था, उन सां अलोल पंहिंजो पाण खे बि ज़्यादती करियो था, उन खां पोइ तव्हां रिस्क ते था अची वञो। जीअं तव्हां चयो न त देरि सां निकिरण खां पोइ 120 जी स्पीड ते वेंदो त कल्लूं आहिनि, ही गाॾियूं आहिनि, ही मशीनूं आहिनि, इहे कंहिंजे वस में न आहिनि। असांजा रोड इंफ्रास्ट्रक्चर तबाह लॻो पियो आहे, किथे ब्रेकर आहे, किथे छा आहे, किथे गाॾी जो कारीगर सही कोन थो मिले, किथे ब्रेक फेल थो थिए, किथे असांखां असेसमेंट नथी थिए। निंड न पूरी हूंदी त गाॾी जी ड्राइविंग न करियो। असां चवंदा आहियूं त बाबा उन खां पोइ उन्हनि माण्हुनि जी जेका नफ़्सियात आहे उन जो वॾो अमल दख़ल आहे त तव्हांजी नर्चरिंग जेका परवरिश उहा कीअं थी, तव्हांजी जे मिज़ाज कीअं आहे, जेका नेचर कीअं आहे, उन खां पोइ तव्हांजे अंदरि का पहिरीं खां नफ़्सियाती बीमारी जीअं असां चवंदा प्री डिस्पोज़िंग फैक्टर्स त उहा मौजूदु त न आहे। पोइ किथे स्ट्रेस आई ऐं तव्हां उहा भड़की निकिती ॿाहिरि त उहा प्रेसिपिटेट थी वञे स्ट्रेस जे करे, पोइ उन रूटीन जे करे उहा वधीक परपिचुएट थी वई ऐं क़ाइमु रही, दाइमु रही ऐं तव्हांखे ऐं तव्हांजे करे ॿियनि खे हानियूं रसाईंदी रही। थिए छा थो त असां जेकॾहिं थोरा पुरएतमादी सां, सुकून सां, बहितर तरीक़े सां ऐं टाइम मैनेजमेंट सां ऐं सिस्टम सां जेकॾहिं निकिरूं, ऑर्गेनाइज़ थी निकिरूं त असांजो रिज़ल्ट बि डबल थी वेंदो। जेको असांजा नतीजा ईंदा न, मिसाल जे तौर ते प्रोडक्टिविटी वधंदी। असांखे हिन वक़्तु सभ खां वधीक प्रोडक्टिविटी जी ज़रूरत आहे। ऐं जेकॾहिं सुठे मूड सां घरां निकिरंदसि, सुठे मूड सां ट्रैवल कंदसि, सुठे मूड सां ऑफिस पहुचंदसि त सुठे मूड सां मरीज़ ॾिसंदसि, जी 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 करे ॾिसंदसि। ऐं उतां खां ई बिर थियो ईंदसि ऐं बम थियो ईंदसि, कन ॻाढ़ा करे ईंदसि, गिटा ॻाढ़ा करे ईंदसि त पोइ ईंदसि ऑफिस में पटे वाले खे बि दड़का ॾींदसि, ईंदड़ मरीज़ खे बि दड़का ॾींदसि, पंहिंजो मूड बि सही न थींदो ऐं पंहिंजो पाण खे बि जेको आहे न सो वधीक परेशानी में रखंदसि। इहो आहे मैन मेड डिज़ास्टर। इंसान जा पंहिंजो पाण पैदा कयल अलमिया, उन्हनि अलमियनि जा असां गुलाम थी चुका आहियूं। असां इल्ज़ाम हणण में देरि नथा करियूं, पाण ॾांहुं असां नथा सोचियूं त आया जेका मूं ट्रैफ़िक जी वायोलेशन कई आहे त उहो असां चवंदासीं ट्रैफ़िक वारे। तव्हां सुठा सिटीज़न पाकिस्तान जा या कंहिं बि मुल्क जा तॾहिं थी सघो था जॾहिं तव्हां कानून जी पासदारी करियो, जॾहिं तव्हां पाड़े वारनि जो एतिराम करियो, जॾहिं तव्हां पंहिंजे रिश्तनि जे तक़दुस जो एतिराम करियो, या जॾहिं उन्हनि खे वज़न ॾियो त बाबा हिन जो वज़न हेतिरो आहे, मूंखे हिन तरीक़े सां हलणो आहे। सहल ज़िंदगी, ख़ूबसूरत ज़िंदगी ऐं आसान ज़िंदगी तव्हांजे हथ में पई आहे, तव्हां तरी ते पई आहे। तव्हां हुनखे जेकॾहिं जेतिरो सुठे नमूने गुज़ारींदो, खिली गुज़ारींदो, मुस्कुराए गुज़ारींदो, जी करे गुज़ारींदो त पोइ तव्हां ॾाढा प्रोडक्टिव थींदो। ऐं हिन क़ौम खे, हिन मुल्क खे, हिन सुल्तनत खे, हिन दुनिया जे ॻोल्हे खे अमन जी ज़रूरत आहे, मुस्कुराहटनि जी ज़रूरत आहे। बिल्कुलु ईअं ई आहे, ईअं ई आहे। ऐं हर जेको कमु आहे, अमल आहे, इंसान जे इख्तियार में आहे, इंसान जे हथ में आहे। ऐं असां जेको बि कयूं था, पंहिंजा मसइला जेके असां पैदा कयूं था उनजो ज़िम्मेवार बि असां पाण आहियूं। त थोरी नज़रसानी पाण ॾे बि करणु खपे, ब्लेमिंग खां हटी करे इन ॻाल्हियुनि ते ज़रूरु नज़र विझणु खपे। निर्दोष तव्हां ॿुधो पिया डॉक्टर साहिब जिन जूं ॻाल्हियूं, मूंखे ॾाढियूं वणनि पियूं, ॾाढियूं इंट्रस्टिंग
इंटरेस्टिंग ॻाल्हियूं आहिनि ऐं उमेद आहे त अव्हांखे बि मज़ो ईंदो हूंदो। सो वधीक छा जोड़णु चाहींदव ऐं अव्हां बि त ॾिसो किथे न किथे ज़रूरु फासी पवंदा हूंदव ट्रैफिक खे। ऐं मां चवां थी त ॾिसो जॾहिं स्ट्रेस इलाही इंसान में वधी थो वञे त उन वक़्तु अव्हां ॻाल्हि कई त थोरो इंस्ट्रूमेंटल जी तरफ़ हली वञिजे, थोरो रिलैक्स पाण खे कजे, पर उनखां अलावा ॾिसो असां वटि थॉट्स बि रिपीट थींदा आहिनि। इहो सुवालु मूंखे डॉक्टर साहिब जिन खां पुछणु खपे ब्रीफली, पर आउं अव्हां खां पुछां थी जॾहिं ॾिसो थॉट्स इंसान जे दिमाग़ में रिपीट थियनि था त पोइ छा स्ट्रेटजी हुजणु खपे, कीअं कंट्रोल करणु खपे? ॾिसो मेडिटेशन जेका आहे उहो दुनिया में ईअं सम्झो सभ खां वधीक बहितरीनु तरीक़ो आहे मेंटल स्ट्रेस खे हैंडल करण जो। बट उन खां बि जेको प्री स्टेप जेको आहे उहो आउं चवंदो आहियां अगरि तव्हां वटि फिज़िकल एक्सरसाइज़ या फिज़िकल कोई तव्हां वटि इंगेजमेंट न आहे त तव्हां तमामु जल्दी डिप्रेस थियण वारा आहियो। केॾो बि सादो माण्हू हुजे, ख़ुशगवार माण्हू हुजे, अगरि उनजी ज़िंदगी में कमु न आहे कुझु करण जे लाइ, उन वटि शेड्यूल न आहे, उन वटि डिसिप्लिन न आहे, त उहो तमामु जल्दी डिप्रेस या स्ट्रेस में हलियो वेंदो। ॿिए नमूने तव्हां ॾिसो त असां जॾहिं ॿाहिरि निकिरूं था या आस पास त असां केतिरो बि डेवलप करे वञूं, मिसाल हाणे असांजे कासमाबाद जा रोड एतिरा शाही आहिनि, पर जॾहिं तव्हां हलंदो तव्हांखे हिकिड़ो रस्तो मिलंदो सिंगल रोड। छो जो बाक़ी रोड ते गाॾियूं जेके बीठियूं आहिनि उहो उन्हनि जे पीउ जो रोड आहे ऐं हो हुते ईअं बीहारे वेंदा ॼण उन्हनि खे कंहिं क़िस्म जी कोई टेंशन न आहे। तव्हां सिर्फ़ु नसीम नगर ते वञो, तव्हांजो अधु खां वधीक रोड गाॾियुनि सां भरियो पियो आहे ऐं असां वटि कोई मैनेजमेंट न आहे, असां वटि माना कोई ख़ुदि जी ज़िमेदारी न आहे। हिकिड़ो इंसान खे पंहिंजी ज़िमेदारी सम्झणु खपे। मां जॾहिं बि ट्रैफिक में फासंदो आहियां, मूंखे ट्रैफिक ते कावड़ न ईंदी आहे, कावड़ ईंदी आहे उन्हनि गाॾियुनि ते जेके विच रोड ते बीठियूं आहिनि। सीरियसली मतिलबु तव्हांजो कासमाबाद जो रोड एॾो वॾो आहे, शाही रोड आहे, बट तव्हां वञो तव्हांखे वञण जे लाइ हिकिड़ो वे मिलंदो बसि रस्तो, उहो सोड़ो सोड़ो तव्हांखे वञिणो पवंदो। छो जो पासनि तां वॾियूं वॾियूं गाॾियूं रोडनि ते बीठियूं आहिनि, उन्हनि खे तव्हां कुझु चई नथा सघो, छो जो हो तमामु वॾा मोतबर माण्हू आहिनि। उन्हनि खे चवण जो जेको हक़ आहे उहो ईअं सम्झो त गवर्नमेंट जे इदारनि खे बि न आहे। त पोइ जेका सेल्फ डिसिप्लिन आहे उहो माण्हू पाण खां शुरू करे, नंढियुनि नंढियुनि शयुनि खां शुरू करे, ईअं खणी सम्झो त सही जेको आहे 100% उहो कॾहिं न थियो आहे, नेवर एवर अॼु ताईं। माना ही दुनिया ख़तम भी थी असां चवंदा आहियूं न ही थी वञे, ही थियणु खपे, पर इहो थींदो बि कोन। पर असांखे वरी बि इहो ॾिसणु खपे त भला थी वञे, नथो थिए त असां छा कयूं, असांजो छा रोल आहे, सिचुएशंस में असांखे कीअं वञणो आहे, कीअं गुज़रणो आहे। ज़िंदगी ईअं ई आहे, सही पंहिंजो बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। किथे डिप अचे थो असांखे ख़बर कान थी पवे। ॾाढी सुठी अव्हां ॻाल्हि कई, ॾाढो ख़ूबसूरती सां अव्हां ॿुधाइण जी कोशिशि कई। निर्दोष ऐं डॉक्टर शाहनवाज़ दल मौजूदु आहिनि। सर अव्हां सवाल त ॿुधो मां निर्दोष खां जेको कयो, ॾिसो ज़हन में जेके थॉट्स रिपीट थींदा आहिनि, आऊं चवां थी असांजे माण्हुनि जा असल हक़ीक़त में मसला जेके आहिनि उन्हनि खे पाण ख़बर न आहे त असल हक़ीक़त में मसलो आहे छा, मसलो किथां खां शुरू थिए पियो ऐं उहो रिपीट कीअं थिए पियो। ऐं असांजे ज़हननि में वॾा घर ठही वेंदा आहिनि, उन जूं पाड़ूं मज़बूत थी वेंदियूं आहिनि, दिलि खे जकड़े वठंदियूं आहिनि ऐं इंसान शायदि ॾाढो अबोझ थी वेंदो आहे, किरी पवंदो आहे, थकिजी पवंदो आहे ऐं उहे थॉट्स अगेन एंड अगेन रिपीट थींदा आहिनि। त उन जी छा हिकिड़ी डेफिनेशन आहे, अव्हां जी ज़बानी आऊं ॿुधणु चाहींदसि, इन ॻाल्हियुनि खां असां कीअं हटी सघूं था? ॾिसो बुनियादी तौर ते तव्हांजो जेको सुवाल आहे त जेके रिपीटेड थॉट अचनि था, हाणे नफ़्सियात जंहिंखे इल्म नफ़्सियात चइबो आहे न, उन जा ॿ कंपोनेंट आहिनि। त मेंटल प्रोसेस माना तव्हां सोचो छा था, तव्हां महसूस छा था करियो, तव्हांजूं हिसूं छा थियूं रिसीव कनि, माना मेंटल प्रोसेस। उन खां पोइ उहो तव्हां सोचियो ऐं उनखे जॾहिं तव्हां अमल में आंदो त दैट इज़ कॉल्ड बिहेवियर। त नफ़्सियात जेका आहे सो इट्स स्टडी ऑफ मेंटल प्रोसेस एंड बिहेवियर। आसान लफ़्ज़नि में, ॿिनि लफ़्ज़नि में, त तव्हांजे रवैयनि ऐं तव्हांजी सोचनि जे अभ्यास खे असां नफ़्सियात जो इल्मु चवंदा आहियूं। ऐं आउं बेसिकली साइकेट्रिस्ट आहियां, त असां वरी तिब नफ़्सियात माना जंहिंमें मेडिकल दवाऊं, साइकोथेरापीज़, हीअ जेको साईं चए योगा, मेडिटेशन, असां प्रिस्क्राइब कंदा आहियूं त भाऊ तव्हां मेडिटेशन करियो, तव्हां योगा करियो, तव्हां म्यूज़िक थेरापी ॿुधो। ॾिसो केॾो तव्हांजो बैकग्राउंड म्यूज़िक केॾो ख़ूबसूरत पियो हले, इहो जेको सुबह महिराण जो म्यूज़िक आहे, ॾिसो केॾो माना जेको आहे सो कननि खे बि सुठो लॻे पियो, रूह खे बि सुठो लॻे पियो। हाणे अचूं त तव्हांजे सवाल ते त बार बार ख़्याल छो था अचनि। हाणे कुझु ख़पती ख़्याल ईंदा आहिनि, कुझु माण्हुनि खे OCD हूंदी आहे, कुझु माण्हुनि खे OCDP हूंदी आहे, कुझु माण्हुनि खे OCD माना ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर। उन जे अंदरि तव्हांजे अंदरि ख़्याल ईंदा,
माना ऑब्सेशंस थींदा, माना हिकिड़ो ख़्याल बार 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 ईंदो, कुंडी मूं बंदि कई कोन कई, दरवाज़ो मूं बंदि कयो कोन कयो, वहम विसविसा, ऐं उहो ईंदो। पोइ उन ते जॾहिं तव्हां अमल कंदो त उहो कंपल्शन थी वेंदो। माना छा थियो, ऑब्सेशन थियो। ऑब्सेशन माना सिक ऑफ थिंकिंग, माना बार 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 हिकिड़े, जीअं जानवर ओगर वारींदा आहिनि न, ईअं तव्हां हिकिड़े ख़्याल जो ओगर पिया वारींदो, बार 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 रिमिनेट कंदो। पोइ उहे वरी उन्हनि जे अंदरि छा थींदो, उन्हनि जे अंदरि हिकिड़ो ॿियो बि लाड़ो ईंदो आहे, उनखे असां परफेक्शनिज़म चवंदा आहियूं। उनजे अंदरि असां उन्हनि खे जेको आहे न सो नफ़ीस माण्हू चवंदा आहियूं। पोइ उहे छा कंदा आहिनि, उन हिकिड़े ख़्याल सां चिंबड़ी पवंदा आहिनि। पर जेकॾहिं हिकिड़े दफ़ा ॿ दफ़ा अचे थो त उहो नॉर्मल आहे, पर जेकॾहिं 25 दफ़ा अचे थो त उहो एबनॉर्मल आहे। पोइ उनखे इलाज जी ज़रूरत आहे। ऐं पोइ वरी हू बार बार उन ते अमल बि करे थो, यानी कि ऑब्सेशन थियो ऐं पोइ उन कंपल्शन्स कयो, त पोइ उन ते अमल बि कयसि, त पोइ हाणे उनखे अॻियां दवा जी ज़रूरत पवंदी, कंहिं साइकोथेरापी जी ज़रूरत पवंदी, कंहिं मेडिटेशन जी ज़रूरत पवंदी, कंहिं जेको आहे न सो योगा जी ज़रूरत पवंदी। हाणे उनखां पोइ OCDP जेको आहे उहो वरी पर्सनैलिटी डिसऑर्डर आहे। असांजी शख़्सियतनि जा जेके बिगाड़ हूंदा आहिनि, असांजी शख़्सियत जॾहिं ठहंदी आहे बालकपण खां वठी 17 सालनि ताईं, एडोलिसेंस जी एज ताईं, माना बचपन खां वठी बालकपण ताईं, माना जॾहिं असीं नौजवान थी वेंदा आहियूं 17-18 सालनि में, त उन महिल असांजी शख़्सियत तक़रीबन ठही चुकी हूंदी आहे। पोइ उन महिल जेके शयूं जिते स्टकअप थी वियूं, उहे पोइ सॼी ज़िंदगी जे लाइ तव्हां सां जुड़ियल रहंदियूं ऐं उहे तव्हां उन्हनि सां गॾु हलंदव। सही सर, आऊं इंटरप्ट करियां बि, माफ़ कजो, हितां ई पाण कंटिन्यू कंदासीं, पर असां हलूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक जी तरफ़। नाज़रीन, ॻाल्हियूं ॾाढियूं इंट्रस्टिंग आहिनि, उमेद आहे त अव्हांखे बि हिन प्रोग्राम मां फ़ाइदो थींदो। तो असां जल्दी मोटी अचूं था, अव्हां असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अव्हांखे भली कार चऊं था अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में। ऐं मूं त अव्हांखे चयो त ॻाल्हियूं ॾाढियूं इंट्रस्टिंग आहिनि ऐं लाभायतियूं ॻाल्हियूं आहिनि, जेकॾहिं असां गौर फ़िक्र सां ॿुधूं ऐं असां ॿुधणु शायदि पसंदि नाहियूं कंदा। ऐं इहा त असां में, मां चवंदी आहियां, हिकिड़ी वॾी बीमारी आहे त असां ॿुधणु कंहिंखे पसंदि नथा कयूं, पर दर हक़ीक़त जेकॾहिं असां कंहिंखे ॿुधूं था सुकून सां, तहमुल सां, कोशिशि करियूं था ॿुधण जी, त शायदि असांजा कुझु मसइला, सभु न पर कुझु मसइला ज़रूरु हल थी सघनि था। उन सां गॾोगॾु अमल जो प्रोसेस ज़रूरु हुजणु खपे, त जेको ॿुधूं था हुन ते असां अमल करण जी कोशिशि कयूं। हिकिड़ो दफ़ो असांजो हिकिड़ो अटैम्प्ट हुजे, सेकेंड अटैम्प्ट हुजे, त असां ज़रूरु शायदि पंहिंजे मसइलनि खां आज़ादु थींदासीं ऐं हिकु सुहिणी ज़िंदगी जे तरफ़ ज़रूरु मोड़ खाईंदासीं। ऐं असांजो हक़ु आहे सुकून सां रहणु, असांजो हक़ु आहे त असां सुकून वारी ज़िंदगी गुज़ारियूं। जॾहिं धाड़ेल लफ़्ज़ आऊं ॿुधंदी आहियां, आऊं चवंदी आहियां त धाड़ेल उहे इंसान आहिनि जेके अव्हांखे खसिनि था, जेके अव्हां जे जीअण जो जेको तरीक़ो आहे, सलीक़ो आहे, उहो खसिनि था, यकीन खसिनि था ऐं होप अव्हां खां खसे छॾनि था। सो नाज़रीन, पंहिंजी ज़िंदगी में कंहिंखे धाड़ेल थियणु न ॾियो ऐं कोशिशि करियो त पंहिंजो पाण सां वक़्तु गुज़ारियो ऐं हिकु सुठा फ़र्द थियण जी ज़रूरु असांखे कोशिशि बि करणु खपे। सो आऊं वरी डॉक्टर साहिब जिन जी तरफ़ हलंदसि। सर, मूं विच में इंटरप्ट कयो। OCDP जी ॻाल्हि हली पई त जीअं असां हिकिड़ो डिसऑर्डर ॿुधायो, बेसिकली अॼु पंहिंजे समूरनि ॾिसंदड़नि खे हिकिड़ो अर्ज़ु कंदो हलां त सॼी दुनिया में नफ़्सियाती मरीज़नि ऐं नफ़्सियाती डॉक्टरनि ते चिथरूं थींदियूं आहिनि त ही पाण चरिया आहिनि, हे कंहिं कम जा माण्हू न आहिनि, हे त ख़ुदा जे वास्ते हिननि खे बि आम बीमारियुनि वांगुरु ॾिसो, हिननि जे डॉक्टरनि सां बि आम बीमारियुनि वारे डॉक्टरनि जहिड़ा रवैया रखो, हिननि मरीज़नि खे लिकायो न। छो त पूरी दुनिया स्टेगमा, जंहिंखे असां चिथर वारो लफ़्ज़ चऊं था, कलंग जो टिको चऊं था, उनजे ख़िलाफ़ु कमु करे पई, पर असांजे समाज में अञा उहा क़बूलियत न मिली आहे। हाणे कुझु डॉक्टरनि वधनि पिया, हाणे असांजा नौजवान अचनि पिया साइकेट्री जी तरफ़, नफ़्सियाती तरफ़ नियाणियूं बि अचनि पियूं, छोकिरा बि अचनि पिया। इहो हिकिड़ो सुठो सोण आहे। हाणे अॼु हिकिड़ो ज़हन में ॻाल्हि रखी छॾियो समूरा ॾिसंदड़ त नफ़्सियाती बीमारियूं न हूंदियूं आहिनि, बेतरतीबियूं हूंदियूं आहिनि। माना ॾींहं जे बजाए ऐं राति जो सुम्हण जे बजाए ॾींहं जो सुम्हां ऐं घटि मानी खायां ऐं घटि ॻाल्हायां, अकेलाइप जो शिकार थियां, आम माण्हुनि सां मिलां जुलां न, त माना मुंहिंजी ज़िंदगी जी तरतीब में बिगाड़ थियो आहे। ईअं वरी असांजे सोचनि, ख़्यालनि, वीचारनि, सम्झ में अदराक जेको तव्हां ॻाल्हायो सभु लफ़्ज़, फ़हम, फ़रासत, ॾाहप,
इहे जेके लफ़्ज़ आहिनि इहे असांजे दिमाग़ मां था फुटी निकिरनि बिल्कुलु त उहे जेके आहिनि उन्हनि जे अंदरि बिगाड़ थियणु शुरू थियनि त पोइ असां नफ़्सियाती आर्ज़न में मुब्तला था थियूं। ख़ुदा जे वास्ते नफ़्सियाती मरीज़नि खे न लिकायो, नफ़्सियाती मरीज़नि ते चिथरू न करियो। नफ़्सियाती मरीज़ बि आम मरीज़नि वांगुरु आहिनि। बिल्कुलु ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं, ॾाढियूं सुहिणियूं ॻाल्हियूं, ॾाढियूं लाभायतियूं ॻाल्हियूं अवां करियो पिया। सर अॼु जो वरी हिकिड़ो सुवालु आउं पुछणु चाहियां पई त ॾिसो जेको कंपैरिज़न आहे अॼु जे प्रोग्राम जो, अवां डॉक्टर आहियो ऐं नफ़्सियात ते ॻाल्हायो पिया ऐं उनखां अलावा असां वटि योगा ट्रेनर आहिनि ऐं जुनैद मेमण बि मौजूदु हुया, उन्हनि खे सुठी नॉलेज आहे, रांदियुनि जे हवाले सां सुठो ॿुधाईंदा आहिनि। त हिन कंपैरिज़न खे कीअं था ॾिसो अवां, इन थेरेपी खे अवां कीअं ॾिसो था? तव्हां बेसिकली अॼु हिकिड़ो गुलदस्तो ठाहियो आहे, मोतियो बि आहे, राबील बि आहे, गुलाब बि आहे, चंबेली बि आहे ऐं मुर्तज़ा मजबूर जेको असांजो डायरेक्टर साहिबु आहे उन अॼु हिकिड़ो गुलदस्तो ठाहियो आहे। ॾिसो केॾो ख़ूबसूरत गुलदस्तो आहे। तव्हां इंटरकनेक्ट कयो आहे, तव्हांजी पंहिंजी ॼाण, तव्हांजे डायरेक्टर जी ॼाण, असांजी ॼाण, योगा जी ॼाण, रांदियुनि जी ॼाण, असां सभु इंटरमगल आहियूं, असां हिक ॿिए सां जुड़ियल आहियूं, हिक ॿिए ते डिपेंड करियूं था। बेसिकली बीइंग अ साइकेट्रिस्ट ऐं पंहिंजे मरीज़नि जे इलाज में योगा वारे खे बि ॻाल्हाईंदुसि, रांदियुनि वारे खे बि चवंदुसि, तव्हांखे बि चवंदुसि, म्यूज़िक खे बि चवंदुसि। मुंहिंजे लाइ त तव्हां सभु क़ाबिल एहतराम बि आहियो, मोहतरम बि आहियो, मोतबर बि आहियो ऐं मुंहिंजे लाइ लाभाइता बि आहियो, काराइता बि आहियो। छो त तव्हां सभु जेकॾहिं आहियो त पोइ मुंहिंजो जेको सक्सेस रेट आहे, कामयाबी जो जेको रुझान आहे या जेको नंबर्स हूंदा उहे वधी वेंदा। त हीउ अॼु जो जेको गुलदस्तो आहे ॾाढो ख़ूबसूरत आहे, मुंहिंजी दिलि वटां आहे ऐं हिनखे जेतिरो तव्हां जोड़े रखियो आहे ऐं जेतिरो तव्हां इंटरकनेक्ट करे रखियो आहे, मूंसां ॻाल्हाए वरी योगा ते था वञो, वरी स्पोर्ट्स ते था वञो, स्पोर्ट्स वारो वरी वापसि थो अचे त वरी साइकेट्री ते था अचूं, वरी समाज ते था अचूं। त इहो हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत जेको आहे मैच तव्हां ठाहियो आहे ऐं मूंखे ख़ुशी बि आहे त ॾिसो न बेसिकली असां चवंदा आहियूं जेकॾहिं ॻाल्हाइण ते ईंदा आहियूं त चवंदा आहियूं त जेकॾहिं मिज़ाज सुठो आहे, ॻाल्हाइण जे लाइ मौज़ू सुठो आहे त पोइ लफ़्ज़ पाण ई तरी तरी ईंदा आहिनि। लफ़्ज़ पिया नचंदा आहिनि त असांखे ॻाल्हायो, असांखे उचारियो, असांखे चओ। छो त असां त घण ॻाल्हायूं माण्हू आहियूं, साइकेट्रिस्ट खाईंदो ई ॻाल्हाइण जी ॻाल्हि आहे, पोइ ॿुधंदो बि घणो आहे ऐं ॻाल्हाईंदो बि घणो आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई अवां। सर असां सां गॾु लाइव कॉलर बि मौजूदु आहिनि, संदन सां ॻाल्हाईंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वादी तारा नूर अली चां ॻाल्हायो, शाहपुर चक्कर सां भेण। मुंहिंजा भाउ नूर, अवां खे वेलकम चऊं था। ई प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो आहे ऐं अवां लाइव कॉल कंदा आहियो, डेली असां वटि कॉल कंदा आहियो, ॾाढो सुठो लॻंदो आहे। छा चवणु चाहींदव? हा, असां त पहिरियों असांजो महिमान वेठाने खे वेलकम चवंदासीं, डॉक्टर साहब फजील मां आयल आहे ऐं असांजो क्रिकेटर आहे जुनैद मेमण ऐं पाण ख़ुदि अभी खिलाड़ी आहियां जी। हा, इन जे करे मां कुझु वरी शेर बि लिखियो आहे, दिमाग़ जे बारे में बि डॉक्टर खां सवाल कंदुसि। हा अदा, बिल्कुलु अवां सवाल करियो, ॿुधनि पिया डॉक्टर साहब। हा डॉक्टर साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं, तव्हां खां साईं प्यार मोहबत सां हिकिड़ो सवाल आहे त असांजी उमिरि आहे 65 साल। हा बाबा। हा, एरीगेशन जा रिटायर माण्हू आहियूं ऐं थोरो राति जो हाणे निंड कोन थी अचे। ठीकु आहे जी जी, ॾाढो ख़ूबसूरत सवाल आहे। अदा, थैंक यू सो मच भानूर, अवां रेगुलर कॉलर आहियो ऐं सर ही भानूर ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं जोड़ींदा बि आहिनि, वरी सवाल बि कंदा आहिनि ऐं इन सवाल ते बिल्कुलु मोटी अचां थी, पर असां वटि निर्दोष वेठल आहिनि। निर्दोष, बोर त कोन पिया थियो न? अॼोके मौज़ू ते अवां छा चवंदा? ही जेको कंपैरिजन अवां ॾिठो, अवां पंहिंजी ज़ुबानी कुझु लफ़्ज़ असांखे ईअं खणी चओ त साईं तमामु सुहिणे नमूने उन शइ खे एक्सप्लेन करे छॾियो एंड इहे शयूं अलॻि न आहिनि, इन्हनि खे असां कंपेयर नथा करे सघूं। असां साईं जे बिना अधूरा आहियूं या साईं जे कम जे बिना अधूरा आहियूं। या जेका आहे मेंटल थेरापी या जेका आहे उहो ईअं सम्झो त योगा या एक्सरसाइज़ जे बिना अधूरी आहे। एंड असां वटि वॾे में वॾो जेको अॼुकल्ह जेको मसइलो आहे उहो इहो आहे त असां आहियूं डोपामिन एडिक्टेड थी विया आहियूं न। असां हर शइ ते थोरो वक़्तु ॾेई सघूं था। अगरि तव्हांखे चऊं त तव्हां 15 मिंट जो लेक्चर ॿुधो था, न ॿुधी सघंदो, पर अगरि 2 कलाक जी फिल्म ॾिसणी आहे त तव्हांजी एक्साइटमेंट लेवल जेको आहे उहो मेंटेन रहंदो ऐं तव्हां हुनखे ॾिसी वेंदो। त वॾे में वॾो मसइलो हाणे असां वटि इहो थी चुको आहे जो असां कंहिं बि शइ में कंटिन्यूटी नथा ॾेई सघूं ऐं जिते कंटिन्यूटी न आहे उते प्रोडक्टिव का बि शइ नथी निकिरे। असां को नओं शौक़ु पालियूं था, उनखे 10 ॾींहं 15 ॾींहं 20 ॾींहं ॾियूं था, पोइ उन मां असांखे कोई प्रोडक्टिविटी नथी मिले त पोइ छॾे था ॾियूं, ड्रॉप था कयूं। तव्हां कोई आदत ठाहिणु चाहियो था, उनजे लाइ तव्हां 2 ॾींहं चओ था हाणे आउं सवेर उथंदमि, 1 ॾींहुं उथिया, 2 ॾींहं उथिया, तव्हांखे मज़ो न आयो, तव्हांजो जेको डोपामिन आहिनि उहे ख़तमु थी विया।
सही तव्हां वरी छॾे ॾिनो माना असां कंटिन्यू कंहिं बि ॻाल्हि खे कोन था Exactly, करियूं continuity तव्हां जेका पंहिंजे आहे- लफ़्ज़नि सां ॾाढी सुहिणी तशरीह ॾिनी पंहिंजी ज़ुबानी निर्दोष अॼोके मौज़ू जे हवाले सां असांजे जेके व्यूवर्स आहिनि असांजा ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे छा मैसेज ॾियणु चाहींदो शॉर्ट में बसि इहो मैसेज ॾियणु चाहींदासीं त ज़िंदगी जेका आहे उहो कॾहिं बि 100% सही न थींदी अगरि हिन सच खे हिन खे तव्हां सम्झी था वठो ऐं उनखे तमामु सिंप्लिसिटी में सुहिणे नमूने सां तव्हां ज़िंदगी गुज़ारियो था अप्स एंड डाउन्स में ख़ुशी गमी में योगा सां बि मेडिसन सां बि तव्हांजी आम जॉब सां बि उन्हनि खे तव्हां जॾहिं सुहिणे नमूने सम्झी था वठो आसानी सां त तव्हांजी ज़िंदगी जा तमामु मसइला रहंदा पर तव्हां उन्हनि खे तमामु वेल सुठे नमूने हैंडल करे वेंदो सही माना मसलो आहे त हल बि मौजूदु आहे ॾाढी बिल्कुलु, सुठी ॻाल्हि ॾाढी बिल्कुलु। ख़ूबसूरत ॻाल्हि डॉक्टर साहिबु अवां सवाल ॿुधो त भा नूर चयो त मूंखे निंड कोन थी अचे शॉर्ट में थोरो ॿुधायो ऐं मिलाए करे हिकिड़ो नंढड़ो मैसेज बि असांजे व्यूवर्स खे ॾिजो जेके टॉपिक हलिया उन्हनि जे हवाले सां निंड जो मसलो ॾिसो साईं जी शुगर ब्लड प्रेशर कोन पुछियोसूं एज 65 साल आहे किर्त कोन पुछीसूं एक्टिविटी कोन पुछीसूं हू रांदीगर आहिनि हू ॿुधाईंदा रांदीगर हाणे 65 सालनि में त कोन हूंदा ठीकु आहे त वॉक कुझु एक्टिविटीज़ हुननि जूं हलंदियूं ॾिसो ॿ ॻाल्हियूं आहिनि हिकिड़ो त असां वटि ॿारड़ियुनि में शाम जो चांहि पीअण जी आदत आहे उहा बंदि कनि कैफिन खे घटाइनि कोल्ड ड्रिंक्स खे घटाइनि उन खां पोइ सवाल पुछणा हुआ उहो पुछी न सघियासीं ऐं साईं जी इहो उञ रहंदी ही सोशल एक्टिविटीज़ असांजा रेगुलर कॉलर आहिनि माना बिस्मिल्लाह हलंदियूं रहंदियूं बिस्मिल्लाह पर चवण जो मक़सदु आहे शाम जो एक्टिविटी कनि वॉक कनि पंहिंजो पाण खे थकाइनि निंड अची वेंदी ठीकु ठीकु ऐं पैगाम इहो आहे त पंहिंजे मिज़ाजनि जी जेका मिटी आहे उहा ॿीहर ॻोहियो वाह उनखे उनजे अंदरां हिकिड़ो नओं इंसानु ठाहियो जेको काराइतो हुजे जेको ॿियनि खे ॾियण ॼाणे वठण जी तमन्ना घटि हुजेसि उहो इंसानु कामयाबु इंसानु हूंदो जेको ॾियण वारो हूंदो ऐं वठण जी उमेद घटि कंदो मिज़ाज जी मिटी ॿीहर ॻोहिणी पवंदी ॾाढो सुठो मैसेज ख़ूबसूरत मैसेज ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं असांजे प्रोग्राम में रहियूं ऐं नाज़रीन कंक्लूजन में आऊं ईअं चवणु चाहींदसि त जॾहिं असां हिकिड़ो ॿिज पोखींदा आहियूं ऐं उन जूं पाड़ूं जॾहिं आराम सां वधंदियूं आहिनि यानी शाखूं वधंदियूं आहिनि पोइ पाड़ूं मज़बूत थींदियूं आहिनि इंसान बि ईअं ई हूंदो आहे ठीकु आहे के मसइला आहिनि असांखे ज़रूरु उन्हनि ते नज़र विझणु खपे पंहिंजे पाण खे वक़्तु ॾियणु खपे पंहिंजे पाण सां वक़्तु गुज़ारणु खपे ऐं जॾहिं मसइलो आहे त उनजो सॉल्यूशन ज़रूरु मौजूदु आहे सो एतिरो डिप्रेस बि न थियणु खपे ऐं ज़रूरु कुझु एक्टिविटीज़ सां कुझु ॻाल्हियुनि सां कुझु पंहिंजे माहौल खे सुठो करण सां असां ज़रूरु इन्हनि सभिनीनि मां बाआसानी निकिरी सघूं था ऐं निंड जी जेकॾहिं ॻाल्हि करियूं त जॾहिं असां मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ में इन्वॉल्व हूंदासीं असां सुहिणे नमूने सां अगरि थकिजी पवंदासीं त असां निंड सुठी करे सघंदासीं सो नाज़रीन इन्हनि ॻाल्हियुनि सां मूंखे ॾियो इजाज़त मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त सिंध सलामत साथ सलामत अल्लाह वाही।